अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। अॼु असां जेको आहे सो हीउ जेको कल्ह को मुंहिंजो प्रोग्राम हो साइंस ऐं क़ुरान वारो थोरो खुटी पियो हो, तंहिंजे करे अॼु असां इंशा अल्लाह ताला इन खे पूरो करे ऐं कुझु पोइ वरी इन प्रोग्राम सां गॾु ॿियो बि कंदासीं। अलाह ताला फरमाए थो त मां तव्हांखे पढ़ी ॿुधायो, पर दुआऊं घुरूं था। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां तव्हांखे ॾेखारियो कल्ह त असांजे मथां 7 जेके लेयर आहिनि जेके असांजी धरतीअ खे बचाए वेठा आहिनि, ऐं अलाह पाक क़ुर में चयो आहे जल न समा सकफ़न महफूज़ा। अलाह त चयो मां तव्हांजे मथां छितियूं ॾिनियूं आहिनि जेके तव्हांजी हिफ़ाज़त कनि थियूं। वहुमन आयातिना मोरिदुन, लेकिन माण्हू जेके गौर नथा कनि उहे हिन आयत खां कन टार करे था वञनि, माना बसि पढ़ी ॾींदा वजल न समा सकफ़न महफूज़ा बसि। ऐं इन जी माना छा आहे? केॾी ज़बरदस्त माना आहे हिन जी। वरी ॿी जाइ ते अचे थो, अलाह साईं फरमाए थो अफ़ला यंज़ुरून इलल इबिल कैफ़ ख़ुलिक़त। चए थो तव्हां तवजह सां उठ खे ॾिठो आहे, ॾिसो नथा त मां हुनखे कीअं ठाहियो। हाणे असां पढ़ी था वञूं अफ़ला यंज़ुरून इलल इबिल कैफ़ ख़ुलिक़त, बसि अॻिते निकिरी वञो। अलाह थो चवे तवजह करे ॾिसो, नज़र करे ॾिसो त मां उठ खे कीअं पैदा कयो आहे। हाणे अचो त असीं अॼु उठ ते तवजह था कयूं। हीअ रेगिस्तान आहे न साईं, हिन में टेम्परेचर 55 डिग्री खां 60 डिग्री सेंटीग्रेड ताईं टेम्परेचर वञे थो, जंहिंमें तव्हां जेकॾहिं ॿाहिरि को केक वेक रखो त पची वेंदो। वरी उते जेके तूफ़ान वारियुनि जा लॻनि था न, इहा वारी ईअं सैंड ब्लास्टिंग कंदी आहे। मां पंहिंजी कार शोइबा में समुंड जे किनारे ते छॾे अंदरि मीटिंग हुयसि, पोयां वारी जो तूफ़ान लॻो त जेको पासो कार जो न तूफ़ान सां सॼो अछो थी वियो, रंग सॼो लही वियो, सफ़ी वाइट। एॾी ख़तरनाक आहे इहा सैंड ब्लास्टिंग। ऐं रेगिस्तान में हलण जूं कारूं जेके आहिनि स्पेशल ठहंदियूं आहिनि, आम गाॾी तव्हांजी कान हलंदी। छो त एॾे टेम्परेचर ते हिन जी इंजण बि ख़ासि हूंदी आहे। पर अलाह ताला ही जानवर ठाहियो आहे जेका इन्हनि डिफिकल्ट कंडीशन रेगिस्तान जे कंडीशन में मुंहुं ॾेई थी वञे, छो जी डिज़ाइन अहिड़ी कई आहे। अलाह चए थो तव्हां हिनखे ॾिसो। इहो इन उठ सदियुनि खां वठी इन वारियासे मैदान में इंसान खे जो सामान खयो आहे। वॾो को बि जानवर बची नथो सघे सवाइ हिन नंढड़नि कीड़नि जे जेके ॿिर में घिड़ी वञनि था, राति जो निकिरंदा, ॾींहं जो लिकी था वञनि। ॿियो वॾो जानवर कोन थो बची सघे इन पंहिंजो डेज़र्ट में। अलाह ताला इन उठ खे स्पेशल डिज़ाइन कई आहे त जीअं इन टेम्परेचर में ऐं इन वारीअ में ऐं रही सघे। हे क़ुर जी आवत हैव दे नॉट लुक्ड एट द कैमल हाउ इट वॉज क्रिएटेड। आयत क़ुर जी इहो तर्जुमो थो करे अंग्रेज़ी में, त तव्हां छो नथा ॾिसो उठ खे त अलाह हुनखे कीअं पैदा कयो आहे। हिन जी डिज़ाइन में हर डिटेल मौजज़ो आहे। छो त डेज़र्ट में पाणी कोन्हे को। हाणे कीअं सफ़र कंदो? माना उन खे खाधो बि खपे ऐं उञ बि ख़तमु करणी अथसि। उहो जेको डेज़र्ट में वञे, जेको महीना जा महीना पंधु करे, पहिरीं त इहा ज़रूरत आहे। उठ जेको आहे सो 8 ॾींहंनि ताईं बग़ैर खाइण ऐं पीअण जे ज़िंदा रही सघे थो। उठ पाणी पीअण महिल पाणीअ जी उन जी टैंकी आहे, जंहिंमें उहो पाणी पंहिंजो ज़ख़ीरो थो करे।
हिकिड़े ढुक सां 130 लीटर पाणी पी थो वञे ऐं उहा जेका मथे टांकी अथसि उन में भरे थो छॾे। इहा जेका हंप अथसि मथां जेका ॾिसो था न नंढड़ी चोटी, इन्हीअ में इहो पाणीअ जो 130 लीटर खां मथे हुन वटि जमा थियलु हूंदो आहे। आस्ते आस्ते सफ़र जे दौरान उतां लाहे उन टूटी खोले पीअंदो वेंदो आहे। ऐं कॾहिं कॾहिं जेकॾहिं माण्हू मरंदा आहिनि त उन उठ खे कुही इन जे टांकीअ मां पाणी कढी पाण पंहिंजी ज़िंदगी बचाईंदा आहिनि। हाणे हिते जेके आहिनि सभु कंडा आहिनि, खाधो कोन्हे को हिते। अलाह ताला हिन जो हाज़मो अहिड़ो ठाहियो आहे जो कंडनि खे बि खाई इन मां एनर्जी कढी थो वञे। ॿियो माल ॿकरी ऐं जेके ढगी गऊं उहे कंडा कोन खाई सघंदा, मरंदा। ऐं हिन जो मादो अहिड़ो आहे जो जेके डेज़र्ट में वण थियनि था उहे सभु खाई हज़म करे सघे थो, ॿियो जानवर मरी वेंदो। हाणे 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 जेको आहे तूफ़ान लॻो आहे वारियनि वारो, जंहिं मुंहिंजी कार खे अछो करे छॾियो। हाणे इन्हीअ में माण्हू हेठि वेही रहंदा आहिनि। एॾी हिन में पावर आहे जो जेकॾहिं लोह हूंदो न उनजो रंग लाहे छॾी। पर हिन जो अलाह ताला डिज़ाइन कई आहे त हिन जा जेके पिंबड़ आहिनि, हिन जे अखियुनि में हिकिड़ो चश्मो आहे, उहो लाहे छॾींदो आहे हेठि। जेको तव्हांखे ॾिसणु माना उहो चश्मो लाहे छॾींदो त हाणे तारे खे वारी कान लॻंदी। ऐं प्लस हिन जा जेके पिंबड़ आहिनि इहे स्पेशल आहिनि, जंहिंमें वारीअ जो वॾो दाणो अंदरि नथो घिड़ी सघे, पर जे घिड़ियो बि तॾहिं बि हुनजे मथां चश्मो लाहे छॾींदो आहे पंहिंजो। वरी साहु खणण महिल हुनजो नकु अहिड़ो स्पेशल डिज़ाइन थियणु आहे जो जॾहिं हुनखे ढके थो त उनखां पोइ अंदरि से साफ़ु हवा वञे थी, वारी ॿाहिरि रहिजी थी वञे। या अलाह ताईं हिन जी ख़ासि असांजे त नक में गिड़ी वेंदी वारी। हालांकि हे जेके कारूं आहिनि कॾहिं कॾहिं इहे वेंदियूं आहिनि, हालांकि जा फीथा वेकरा कया विया आहिनि, पर वरी बि किथे अहिड़ी सॉफ्ट वारी अची वेंदी आहे जो फासी पवंदा आहिनि। पर हे 400-500 किलोमीटर वज़न खणे थो, इन जो कॾहिं बि पेर अंदरि इन सॉफ्ट सैंड में नथो वञे। अलाह हिन जो पेर खे वेकरो करे ठाहियो आहे। हे ॾिसो न, हाणे ॿिए कंहिं जानवर जो पेर ई कोन्हे को अहिड़ो। हे ॾिसो कीअं हिन खे हेठां वेकरो कयो अथई त जीअं ऐं इहा डिज़ाइन अलाह जी आहे त हेतिरो वज़न खणंदो, हिन जो हेतिरो पेर आहे, केॾी बि सॉफ्ट सैंड बि ईंदी तॾहिं बि हिते बीह रहंदो। वरी ॿी ॻाल्हि त हेठि वारी सफ़ा गरम हूंदी आहे त अलाह हिन खे टंगूं मथे ॾिनियूं आहिनि त जीअं ईअं न त हिन जे पुठीअ ते या पेट खे जेको सो गर्मी लॻे, तंहिंजे करे टंगूं वॾियूं ॾिनियूं अथईं त जीअं वारीअ जे गर्मीअ खां हिन जो जिस्म परे रहे। ऐं ख़ासि हिन जी जेको खल आहे स्पेशल डिज़ाइन कई अथई त जीअं सिज जी रोशनी हिन खे न करे सघे। अच्छा, हिन जे वरी जिस्म में किथे किथे डबल खल ॾिनी अथई, थुल्ही, सफ़ा थुल्ही। ही उहे हिसा आहिनि जिते हू जॾहिं वारीअ ते वेहंदो आहे त इहे इन जा हिसा लॻंदा आहिनि। ऐं इहा ॼमण सां हिन खे इहा खल आहे, ॾिसो न हेठां लॻी पई अथसि। इहा खल ईअं न त को पंहिंजो घसाए घसाए ठही अथसि, ॼमे थो नंढिड़ो उठ, उन में इहे इन्हनि जायुनि ते थुल्ही खल आहे, सफ़ा मोटी, 2-2, 3-3, 4-4 इंच मोटी। त जॾहिं उहो वेहंदो उन जाइ ते त सिर्फ़ु उहे हिसा लॻंदा आहिनि इन जे जिस्म जा, जिते उहा थुल्ही खल अलाह साईं ॾिनी आहे, गोॾनि वटि ॾिनी अथई। तंहिंजे करे हिन जी स्पेशल डिज़ाइन, हे पाणी कीअं जमा थो करे ऐं उन खां पोइ हीउ हर क़िस्म जो कंडो खाई सघे थो। पेर हिन जा वेकरा कया अथई त जीअं वारीअ में अंदरि न वञनि। वरी अखि खे चश्मो ॾिनो अथई जेको लाहींदो आहे जॾहिं तूफ़ान लॻंदो आहे। ऐं हिन जो नकु अहिड़ो आहे जेके वारी अंदरि नथी वञे पर साहु खणी सघे थो। ऐं उन खां पोइ ई हिन जो मादो ॾिनो अथई जो हर क़िस्म जो गाह, हर क़िस्म जो कंडो बि खाई पंहिंजी एनर्जी पैदा करे सघे थो। ऐं हिन जो डाइजेस्टिंग सिस्टम अहिड़ो आहे। ॿियो, हिन खे जिस्म में उते थुल्हा टुकर ॾिना अथई जिथे हीअ ज़मीन में वेहण महिल वेहे थो, जे इहे न हुजनिसि त खल सड़ी वञेसि जिथे टच करे वारीअ खे। ऐं ही गर्मी ऐं सर्दीअ में ही स्पेशल अलाह जी डिज़ाइन आहे। त माना
हिन मां चए थो अफ़ला यंज़रून इलल इबिल कई ख़ुलिक़त, उठ खे गौर सां ॾिसो त कीअं बनायो आहे। माना अलाह पाक हिन खे स्पेशल डिज़ाइन कई आहे इन हार्श एनवायरमेंट लाइ जंहिंमें हिननि खे सफ़र करिणो आहे। उन खां पोइ ॿियो हिकिड़ो मिसाल मां वठां थो साइंस मां, त अलाह फरमाए थो त मसलुल लज़ी न तख़ज़ू मिन दून अल्लाह ओलिया, चए थो अलाह तव्हांजो सभु कमु करे थो न, तव्हांजी साह जी रग खां वेझो आहे, तव्हांखे ॾिसे थो, लेकिन पोइ बि माण्हू अलाह खे छॾे ॿियनि दरनि तां घुरनि था। जीअं शाह लतीफ़ फरमायो त ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे, मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया, तूं मूंखे छॾे तूं ॿियनि दरनि तां वञी थो पिनी। हाणे ॿुधाए त जेको मालिक चई वियो आहे उन जे रश लॻी पिया, अदा साईं शाह साईं मूंखे पुटु वठराए ॾे, मुंहिंजो भलाण कर, मूंखे बीमारी आहे। यार ख़ुदा जो ख़ौफ़ माण्हू खे थिए कोन थो। मालिक छा थो चए? मालिक चए थो त ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे, मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया, तूं ॿियनि दर ते वञी थो रुॾी, मां अॻिते ॾेखारींसि तव्हांखे। त अलाह फरमाए थो त जेके अलाह जे दर खे छॾे ॿियनि दरनि ते वञनि था, कमसल अनकबूत नितख़स बैता, उहो कोरीअड़े वांगुरु जेको पंहिंजो घर थो ठाहे। हाणे जेको इहो कोरीअड़ो आहे जेको घर ठाहे थो, इहो हिकिड़ो वॾो साइंटिफिक हिकिड़ी मिस्ट्री आहे, छाकाणि त हीउ वॾो इंजीनियर आहे। ऐं ॿी ॻाल्हि त जेको धाॻो हू ठाहे थो, ॼार में लॻाए थो, उहो धाॻो लोह खां 5 दफ़ा वधीक मज़बूत आहे। जेकॾहिं उहो साॻो जीअं लोह जी इंच जी लठ आहे, जे इंच जो इहो धाॻो ठाहिजे त इहो लोह खां 5 दफ़ा वधीक मज़बूत आहे। हीअ जेके हीअ आहिनि कोरीअड़ा, जंहिंखे स्पाइडर चइबो आहे अंग्रेज़ी में, इन्हनि जूं 19 फैमिलियूं आहिनि, यानी 19 फैमिलियूं, पर हर फैमिलीअ जो फासाइण जो तरीक़ो मुख़्तलिफ़ आहे। के ॼार था ठाहिनि, के मथां हीअं करे था वेहनि, के वरी समुंड हिन में ग्राउंड में सोराख़ करे अंदरि वेही रहनि था, अचे त पोइ था पकड़नि, माना धोखा था ॾियनि। हे आहिनि धोखेबाज़ ऐं धोखा था ॾियनि। त अलाह बि चए थो त अलाह खे छॾे जेकॾहिं तव्हां ॿियनि ॾे वञो था, उहे बि तव्हांखे धोखो था ॾियनि, जीअं हीउ जेको आहे सो कोरीअड़ो या जंहिंखे स्पाइडर चइबो आहे इहो करे थो। इन जूं आहिनि 19 फैमिलियूं, हर फैमिली पंहिंजे तरीक़े सां जेको आहे सो धोखा ॾिए थी। ऐं इन ते मां हाणे हिकिड़ो स्पेशल लेक्चर कंदुसि त इहे कहिड़ा हुन जा क़िस्म आहिनि, कीअं धोखा ॾियनि था। हिकिड़ो मिसाल तौरु हीअ आहे, ॼार थो ठाहे। हाणे चवंदा हे वॾे में वॾो इंजीनियर आहे, छो त हीउ जेको ॼार ठाहियो अथसि उन्हीअ जी हिन खे ख़बर आहे त जेकॾहिं मां हिन जे मथां पंधु करे वञा त हिननि धागनि ते पेर रखंदुमि कुझु कोन्ह थींदो। लेकिन हिन खां सवाइ ॿियो को बि कीड़ो वीड़ो अचे कंहिं बि धागे ते पियो त फासिजी वेंदो। हे नथो फासे, उहो फासिजी वेंदो। वरी ॿिया जेके आहिनि मिसाल तौरु ज़मीन जे अंदरि गोल करे वेही था रहनि, का शइ अचे थी त पोइ निकिरी उनखे पकड़नि था। हिकिड़ो वरी आहे त वण में टंगियो वेठा, मथां ॼारो हथ में ठाहे वेठा, जॾहिं को हेठां जीत लंघे थो त पोइ उनखे करे थो। हे वरी मिसाल तौरु जेको आहे सो हीउ ग्राउंड में ठाहे थो, ऐं जॾहिं हितां को जीत भरिसां लंघेसि थो त ॿाहिरि निकिरी उनखे पकड़े थो। छाकाणि त हिन कीअं थो पकड़े इहो मां तव्हांखे ॿिए लेक्चर में। हे वरी आहे पंहिंजो जेको आहे सो वण में को जीत फासे थो त उनखे वरी ॼार में करे ऐं पंहिंजो रखे थो छॾे, बंदि करे त सुभाणे खाईंदुसि। तंहिंजे करे जेको आहे सो अलाह ताला फरमाए थो त तव्हां जेके आहिनि से कोरीअड़े मां मिसाल वठो, जेके अलाह खां सवाइ ॿियनि खे सॼो था। इहो मिसाल कोरीअड़ इहे त ठग आहिनि, जेकॾहिं उहो गुज़ारे वियो त अलाह जो वली आहे, पर जहिड़ो जेकॾहिं तव्हांखे इहा कमु कराए थो त इहो इन कोरीअ जहिड़ो ठग आहे जेको तव्हांखे ॼार में विझे थो। इन ते मां हाणे स्पेशल प्रोग्राम आईंदा कंदुसि, अलाह ताला फरमाए थो। उन खां पोइ अलाह साईं फरमाए थो, हे जेको हिन जो धाॻो आहे, जेकॾहिं हिन जी तव्हां डिज़ाइन ॾिसंदव कोरीअड़े जो धाॻो, त इहो जेको धाॻो आहे इहो लोह खां 5 दफ़ा वधीक मज़बूत आहे। यानी जेकॾहिं हिकिड़े पेंसिल जेतिरो थुल्हो धागे जो ॼार आसमान में ठाहे वञे त हिन मां जेट जहाज़ बि गुज़री कोन गुज़री, एॾी ताक़त आहे हिनखे। इन ते मां तव्हांजो इनशा पर सो अलाह फरमाए थो व तिलकल अमसाल नज़र बुहा लिनास। अलाह चए थो हीअ जेके मिसाल आहिनि न असां तव्हांजे लाइ बयानु कयूं था, वमा यकुला इल आलिमून, लेकिन इन खे सम्झंदा जिन खे थोरो साइंटिफिक इल्मु बि हूंदो त सम्झनि हिन खे। ऐं ॻाल्हि हीअ आहे, ऐं बाक़ी इहो अलाह फरमाए थो त इन जो घर आहे त लोह खां 5 दफ़ा वधीक मज़बूत धाॻो, लेकिन इन ओहो नल बुयूत ल बैतुल अनकबूत लौ कानू यालमून, पर आहे हिन जो कमज़ोर तरीन घर जे ख़बर। माना जेकॾहिं तव्हां क़ुर पाक खे चंबड़ंदव त इहे जेके वॾा ॼार फैलाइण वारा ॼट वेठा आहिनि माण्हू, जेके माण्हुनि खे शिरक में फासाइनि था, जेके चंबनि में फासाइनि था, जे क़ुर पढ़ंदव त इन्हनि जा सभु दाव ईअं ई कमज़ोर आहिनि जीअं इन कोरीअड़ जो घर कमज़ोर आहे। बाक़ी अलाह फरमाए थो त छा कयूं, अम तह सभु अक्सर यसमाऊं, तव्हां सम्झो था त अक्सर क़ुर खे
ॿुधनि था तवजह सां, उहो यकिलून इनखे सम्झनि था। चए थो न, माना 90% माण्हू रुगो क़ुर अरबी पढ़नि था, कॾहिं मालूम नथा कनि त अलाह चवे छा थो। तंहिंजे करे तव्हां पहिरीं फ़ुर्सत में तर्जुमे वारा क़ुर वठी अचो, त जीअं तव्हांखे हे आयतुनि जी ख़बर पए। चए थो अम तहसब ऐं अन अक्सर हूं यसमऊन यकिलून, त अक्सरत माण्हू क़ुर ॿुधनि था ऐं उनखे सम्झनि था, त अलाह छा थो चए। जे नथा कनि त इन हुम इला कल अनाम, त पोइ इहे इंसान न आहिनि, इहे जानवर आहिनि। जेको इंसान पंहिंजे ख़ालिक जी ॻाल्हि नथो ॿुधे त अलाह छा थो चवे, त पोइ इहे इंसान न आहिनि, इन हुम इला कल अनाम, इहे जानवर आहिनि, बल हुम अज़ल सबीला, पर जानवरनि खां बि किरियल आहिनि। छो त जानवरनि खे त अलाह ताला मेंह खे ऐं ॿकरीअ खे त पंहिंजी इल्मु ॾिनो आहे न, ओतिरो उहो गाह खाईंदी खीरु ॾींदी, वधीक त कान सोचींदी। त चई इंसान थी तूं जानवर थींदो, माना तूं उन खां बि किरियल आहीं। तंहिंजे करे जिस तरह एक मकड़ी जाल बुनती है, हे जेका स्पाइडर हो, जंहिंखे मकड़ी चऊं था, असां कोरीअड़ो चऊं था, इहो जॾहिं पंहिंजो ॼार ठाहे थी धोखे ॾियण जे लाइ, वो धोखा देती है। इस तरह धोखेबाज लोग भी मुख्तलिफ धोखों का जाल बुनते हैं और सीधे साधे इंसानों को अपने जाल में फंसाकर बाड़ में बंद करते हैं और इनके अर्द गर्द दीवारी खड़ी करे अपने तक महदूद कर देते हैं कि ताकि इन लोगों तक हक़ न पहुचे। मतलब मता क़ुर जी माना कनि, क़ुर जी माना कंदा असीं पकड़ी पवंदासीं। तंहिंजे करे इहे फ़िरके वारा पंहिंजे माण्हुनि खे वाड़ में था पूरनि, उनखे चवंदा हेॾे न वञजांइ। हू मस्जिद जेका आहे न, इहा इन फ़िरके जी मस्जिद में निमाज़ तुंहिंजी कान थींदी, हिन फ़िरके में निमाज़ कान थींदी, बसि तूं असां वटि। इहे माना हिनखे फासाइनि था ॾोकड़नि जे लाइ, त हिनखे न कंधु मथे करणु था, न करणु था ॾियनि। तंहिंजे करे इहे जॾहिं जहन्नम में वेंदा त छा चवंदा, वकालू लव कुन्ना नस्म, जहन्नम में चवंदा अड़े केॾी ग़लती थी वई, काश असां क़ुर खे ॿुधूं हा, उहो नैकुल ऐं उन खे सम्झूं हा, मां कुन्ना फ़ी असाबिर सईर, त जहन्नम में कोन वञूं हा। अलाह फरमाए थो फ़तरूफ़ ज़म्बिम, हाणे पंहिंजे गुनाह जो एतिराफ़ था कनि। ॿाहूं थो ॿुधाव, उते वञी गुनाह जो एतिराफ़ करण मां छा मिलंदो। हाणे कयो एतिराफ़ त बाबा असांखे ग़लती थी वई आहे, हाणे असां माना पढ़ंदासीं त अलाह असां सां ॻाल्हाए थो, त अलाह चवे छा थो, हाणे चओ। उते वञी चवंदो फ़तरूफ़ ज़म्बिम, माना पंहिंजे गुनाह जो एतिराफ़ कंदा। हाणे जहिड़ा वेठा आहियूं न, अञा मुआ कोन्हियूं न, महिरबानी करे इन जी तव्हां माना करण जी कोशिशि कयो, या घटि में घटि जेकॾहिं टाइम न अथव त उन्हनि मस्जिद में अचो जिते तरावीन सां गॾु तर्जुमो कराइनि था, स्क्रीन ते क़ुर ॾेखारे जीअं मां ॾेखारियां थो। त इहो आहे। पोइ अलाह फरमाए थो हाणे था चवनि पंहिंजो एतिराफ़ था कनि गुनाह जो, फसो कले असां बि सरी, हाणे कुझु कोन्ह थींदो, इहे जहन्नमी आहिनि। तंहिंजे करे जहिड़ी जिस तरह लाखों मकड़ियों की इस काम 19 खानदानों में, माना ये जेके स्पाइडर 19 फैमिलीज़ आहिनि और हर ख़ानदान का धोखा देने का जाल ख़ासि है। उन जो तरीक़ो पंहिंजो मुख़्तलिफ़ आहे। 4 तरीक़ा त मूं तव्हांखे ॾेखारिया, लेकिन हिन ते मां फुल प्रोग्राम कंदुसि। ऐं अल्लाह अज़ व जल इस मकड़ी के जाल को मुशरिकों के धोखों से तशरीह, शिरक कराइण वारनि जा धोखा, इसीलिए इस मुआशरे में अवाम को धोखा देने के कम अज़ कम 19 जाल ज़रूर है। माना हे जो 19 क़िस्म आहिनि ऐं जहन्नम में बि 19 डिपार्टमेंट आहिनि, त माना इन ही जेके तव्हांखे धोखा कोरीअड़ो 19 क़िस्मनि जी फैमिलियूं 19 तरीक़े सां ॾियनि थियूं, त माना हे जेके मुशरिक दुनिया में घुमनि फिरनि था, जेके माण्हुनि खे शिरक था करनि, इन्हनि जा बि 19 धोखा हूंदा। उहे मां कढिया आहिनि, पोइ कॾहिं मां तव्हांखे इनशा प्रोग्राम ॿुधाईंदुसि। ऐं इहे जेके आहिनि मां हिन में मुख़्तसिर तव्हांखे ॿुधायां थो, पोइ इनशा ताला इन्हीअ ते मां हिकिड़ो प्रोग्राम कंदुसि, त मां इन 19 इन्हनि माण्हुनि जा धोखा तव्हांखे ॾसींदुसि। तंहिंजे करे इब्लीस चए थो मस्त रखो ज़िक्र व फ़िक्रे सुबह गाई में उसे पुख़्ता तर कर दो मज़ाज ख़ानकाई मुसे। माना इब्लीस जेको आहे सो पंहिंजे जिन्ननि खे थो चवे त माण्हुनि खे क़ुर ते अचणु न ॾिजो, पढ़नि त माना न पढ़नि, त अलाह जी गुफ़्तगू न ताईं न पहुचे। सो चए थो मस्तु रखो, इन्हनि खे मस्तु रखो ज़िक्र, माना वठा तस्बीहूं हलाइनि सॼो ॾींहुं। व फ़िक्रे सुबह गाई में उसे पुख़्ता तर कर दो मज़ाज ख़ानकाही में उसे, माना ख़ानकाही मिज़ाज हिन में कर, पर हिन में उहा सम्झ वारो मिज़ाज न अचे त असांखे अलाह जो कमु करिणो आहे, दीन जो कमु करिणो आहे ऐं हिन मुआशिरे मां बुराई ख़तमु करणी आहे, इहो न अचे। तंहिंजे करे हिकिड़े फ़लस्तीनी असां जहिड़नि मुस्लमाननि खे, जेके असीं मुस्लमान सभु त मुर्दा मुस्लमान आहियूं, एक फ़लस्तीनी शहरी का पैगाम दिया गया कि जिसमें लिखा था मुसलमान ममालिक से कह दीजिए कि हमारे जनाजे ना पढ़ें, हम ज़िंदा हैं, तुम मर गए हो। असां मोअल आहियूं। पाकिस्तान में सर्वे कयो अथनि त 40 लख नौजवान अलाह खे कोन था मञनि। छाकाणि त इन जे करे केॾा मञनि, अलाह उन सां ॻाल्हाए थो, ॿुधनि ई कोन था त अलाह छा थो चए, न कोई त रवाज़ आहे ॿुधण जो त अलाह छा थो चए, पोइ ईअं ई थींदो। ऐं इहा साज़िश त क़ुर खे माना खां मुस्लमान खे परे कजे, इहा साज़िश इहा शुरूअ खां जेके गैर मुस्लिम उहे कंदा था अचनि।
हलो ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। हे जेके ग़ैर मुस्लिम आहिनि उन्हनि खे ख़बर आहे, छो त इन्हनि मुस्लमान खां ॾाढी मार खाधी आहे। उस्मान एम्पायर जेका ही असां यूरोप ताईं पहुची वई, स्पेन ते कब्ज़ो करे वई। हिननि ॾाढा पादर खाधा आहिनि मुस्लमाननि खां, पर उहे मुस्लमान जेके असली मुस्लमान हुआ, हाणे हिननि खे नकली मुस्लमान करण जे लाइ पहिरियों हिन जो कमु आहे त चयो वेंदो त तव्हां क़ुर खां इन्हनि खे दूरि कयो। हाणे हे जेको आहे, हे हिकिड़ो मिनिस्टर ऑफ पंहिंजो सोसाइटीज़ आहे, इहो जेको आहे सो छा थो चए त इन्हनि हिकिड़ा ॼार ठाहिया आहिनि त जीअं मुस्लमान सफ़ा ईअं बेकार थिए। हाणे हे तक़रीर थो करे ब्रिटिश हिन में पार्लियामेंट में, छा थो चवे, ही हेल्ड द क़ुर, हथ में क़ुर खयईं ऐं छा थो चए, ॿुधंदा वञूं। चए थो जेसि ताईं इन मुस्लमाननि जे हथ में क़ुर हूंदो असां हुन जे मथां हुकूमत नथा करे सघूं, ऐं असांखे खपे त ही क़ुर हिननि जे हथनि मां कढूं ऐं इन जे हथनि मां कढूं ऐं या इन्हीअ खे क़ुर खां अजनबी कराए छॾियूं, माना हुजनि भली पर इहो न पतो कंदा अंदरि छा लिखियलु आहे। ऐं इहा इन्हीअ ते जेको आहे सो इहे जॾहिं इन जो कानून कढियो त उन वक़्तु हिकिड़ो शख़्स हो, इमाम बदियुज़्ज़मा सईद मुर्सी, इन्हीअ चयो त हे अंग्रेज़ असांखे क़ुर खां परे था कनि, असां अरब त कोन्हियूं जो रुॻो अरबीअ में पढ़ूं, ऐं तंहिंजे करे हुन जी मुखालफ़त कई। पोइ हिन ते वॾा हमला थिया। हिन पर साईं हिन कमाल शख़्स करे छॾियो जो अॼु बि तुर्कीअ में जेको इस्लाम ज़िंदा हिन शख़्स जी कोशिश जे करे। वरी जॾहिं ईस्ट इंडिया कंपनी इंडिया में कब्ज़ो करणु पई अचे त उन वक़्तु जेको प्राइम मिनिस्टर हो विलियम ग्लैडस्टोन, ही आहे 4 टाइम प्राइम मिनिस्टर ऑफ ग्रेट ब्रिटेन, हू वंस हेल्ड द क़ुर अबव हिज हेड, माना क़ुर खे पकड़े ऐं मथे खां इन पार्लियामेंट ऐं डिक्लेयर्ड, छा चयईं, एज़ लॉन्ग एज़ देयर इज़ दिस बुक देयर विल बी नो पीस इन द वर्ल्ड। हे जेकॾहिं क़ुर हूंदो त असां मुस्लमाननि ते कब्ज़ो नथा करे सघूं ऐं मुल्क दुनिया में असांखे अमुन पीस न मिलंदो। असां मुल्कनि ते कब्ज़ा करण था वञूं, उनजो मैदिना चोराइण वञूं था। जेकॾहिं क़ुर मुस्लमाननि वटि हूंदो त कोन थींदो। पोइ अची हिननि इंडो पाकिस्तान में पहिरियों इहो सेखारियो सभिनी खे, ॾोकड़ ॾेई उन्हनि खे सेखारियऊं त मुस्लमाननि खे चओ त क़ुर जो तर्जुमो तव्हांजो कमु न आहे, सिर्फ़ु आलिम पढ़ंदा। ऐं इहा जेका शइ आहे असां अहिड़ी आम करे छॾियो, अॼु ताईं बि मस्जिदनि में तव्हांखे तर्जुमे वारो क़ुर न मिलंदो, रुॻो अरबी वारा क़ुर, ॼण अरबुस्तान में रहिया पिया आहियूं। इन्हीअ ते रेज़िस्टेंस सभिनी इन ते एग्री कयो, लेकिन पंहिंजो देवबंद मां हिकिड़े शख़्स रेज़िस्ट कयो, चई न इहो कोन थींदो। ऐं उहो केरु हो, हज़रत शेख अल हिंद मौलाना महमूद हसन, ही हुआ। इन जो न बाबा इहो कमाल था कयो, असीं माण्हुनि ताईं क़ुर जी माना पहुचाईंदासीं। अंग्रेज़नि ॾे हिन जेको आहे सो CIA खे ख़बर पइजी वई ऐं हिनखे ॿधी पकिड़े वठी विया। हिनखे वञी कारे पाणी में बंदि करे यको छॾे ॾिननि, सफ़ा पोड़ो थी जॾहिं बीमार थियो त पोइ जेको आहे सो मोटी जॾहिं आयो आहे त जेका पहिरीं तक़ीर कई अथई उहा मुफ़्ती शफ़ी पंहिंजे किताब वहदल उमल में लिखी आहे, उतां मूं खई आहे। चए थो त हज़रत शेख हिंद मौलाना मूसा ने फरमाया, मैंने जहाँ तक जेल की तन्हाइयों में इस पर गौर किया कि पूरी दुनिया में मुसलमान दीनी और दुनवी रहस्य से क्यों तबाह हो रहे हैं, तो इसलिए मैं वहीं से ये अज़म लेकर आया कि अपनी बाकी ज़िंदगी इस काम में सर्फ करूँगा कि कुरान करीम को लफ्ज़न और मानन आम किया जाएगा। माना मां कुरान जी लफ़्ज़ी माना माण्हुनि ताईं आम, माना आम माण्हुनि ताईं पहुचाईंदुसि। तंहिंजे करे तबाह था थियनि। तॾहिं हिननि में फ़िरके वारियत वारा क़ुर जी माना खां माण्हुनि खे इन लाइ रोकनि था जो हिन में मौत थो नज़र अचे हिननि खे, त जेकॾहिं पढ़ंदा त असां ज़ाहिर थी वेंदासीं, पोइ ॾोकड़ किथां कमाईंदासीं। अड़े बाबा ॾोकड़ वञी छोलनि जो थाल छो था लॻायो, रुॻो चंदे ते कमाईंदव तव्हां, ॿियो को कमु कयो, हार को कमु कयो, हर कायो, ॿिया बि त हुआ। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿकरियूं चारियूं आहिनि ऐं पंहिंजो कंहिं जेके अॻु में जेके नबी आया आहिनि उन्हनि टोपियूं विकिणी पंहिंजो गुज़र सफ़र कयो आहे। ऐं जेके आहिनि केतिरा इमाम हुआ जेके पंहिंजो कमु कंदा, के पंहिंजो ड्रखण हा ड्रखाण को कमु कंदा। तव्हांखे जेको आहे सो रुॻो ॾोकड़ खपनि, चंदे जा ॾोकड़ खपनि, उन मां तव्हां प्रॉपर्टी ठाहींदो पंहिंजी। तंहिंजे करे इन में उलमा हक़ आहिनि, अॼु बि आहिनि, उन्हनि जा पेर असांजूं अखियूं। लेकिन मां आम तौरु ॻाल्हि थो कयां त चए थो त मुसलमान दीनी दुनवी हर हिस्से से क्यों तबाह हो रहे, इसलिए मैं वहीं से ये अज़म लेकर आया हूँ कि अपनी बाती ज़िंदगी इस काम पे सर्व करूँगा कि कुरान करीम को लफ्ज़न और मानन आम कंदा। ऐं बच्चों के लिए लफ्ज़ी तालीम, रुगो अरबी न,
लफ्ज़ी तालीम के मकातब हर बस्ती बस्ती कायम जाएंगे, बड़ों को अवामी दर से कुरान की सूरत में उसकी मानी से रोशनास कराया जाएगा और कुरानी तालीमात पर अमल के लिए आमादा है। कुरान ही से अमल कयो। जो तो मां इहा ज़िंदगी में हाणे मां न को तफ़सीर जी ॻाल्हि कंदुसि न फ़िके जी, मां त चवंदो आम माण्हुनि ताईं क़ुरान जी माना पहुचाई वञे। तंहिंजे करे मौलाना उबैदुल्लाह सिंधी चए थो न त सिरात लज़ीना अनअमता अलैहिम, यानी उन लोगों को रास्ता जिन पर तूने इनाम किया। इन में तस्वीर में लिखे थो त जेको सिरातल मुस्तक़ीन जी तलब नज़रे जी शिकिल में आहे। इन आयत में तारीख़ ऐं तजुर्बे जी रोशनीअ में मुयन कई विया त इहा सिरातल मुस्तक़ीम कहिड़ी आहे। इन मां ख़बर पई त सिरातल मुस्तक़ीम खे ॻोल्हणु सोसाइटी तलब इंसानी फितरत जो तक़ाज़ो आहे, पर उहा तॾहिं थी जॾहिं हिनखे सम्झंदासीं। मिसाल तौरु हिकिड़ो शख़्स आहे गैरी विल्स, इहो हिकिड़ो पादरी हो, हिकिड़ो फिलासफ़र हो, साइंटिस्ट हो। इन खे ड्यूटी ॾी वई त तूं क़ुरान पढ़, इन मां ग़लतियूं कढ। ऐं पोइ हिन छा कयो, जॾहिं क़ुरान पढ़ियो त क़ुरान खे कन्विंस करे छॾियो। हाणे छा में क़ुरान पढ़ी? अरबीअ में पढ़ियईं। हिनखे अरबी अचे थी? हिन क़ुरान खे छा, हिन अंग्रेज़ीअ में क़ुरान खे पढ़ियो। ऐं जॾहिं क़ुरान पढ़ियईं त एॾो ई मुतासिर थियो जो हिकिड़ो किताबु लिखियईं, जंहिंजो किताब जो नालो आहे, हीउ जेको मां तव्हांखे ॾेखारियो आहे ब्लू कलर जो, वाट द क़ुरान मेंट, त क़ुरान जो छा मक़सदु आहे, वाट द क़ुरान मेंट एंड वाए इट मैटर्स, इन जी अहमियत छो घणी आहे। ऐं पाण छा थो चवे, मां हुनजे किताब मां कढियो आहे। गैरी विल्स इन शिकागो ह्यूमैनिटीज़ फेस्टिवल सेड, उते वञी हिकिड़े फेस्टिवल में चई आई एम अशेम्ड, चए थो मूंखे शर्म थो अचे दैट आई रेड क़ुरान द क़ुरान सो लेट इन लाइफ। चए थो मां पोढ़ो थी छो क़ुरान पढ़ियो, मूंखे शर्म थो अचे त मां जवानी में क़ुरान पढ़ां हा, मां हुन ते अमल कयां हा। असां जेके वेठा आहियूं ॿुधण वारा, असां मां बि कंहिंखे शर्म अचे थो त अञा ताईं क़ुरान खे तव्हां माना सां कोन पढ़ियो आहे। हे अंग्रेज़ थो चए त आई एम अशेम्ड दैट आई रेड द क़ुरान सो लेट इन लाइफ, मां क़ुरान छो देरि सां ज़िंदगी में पढ़ियो, अरबीअ में त कोन पढ़ियो हूंदई। ऐं पोइ क़ुरान मां एॾो हिन मुतासिर थियो जो आफ्टर आई रेड, जॾहिं मां हिनखे पढ़ियो, आई रोट अ मैसिव बुक, हिकिड़ो थुल्हो किताब मां लिखियो आहे जंहिंजो टाइटल आहे वाट द क़ुरान मेंट, ऐं क़ुरान छा थो चाहे ऐं वाए इट मैटर्स, इन जी अहमियत छो आहे। ऐं चए थो नाउ आई बिलीव इन अलाह, मां हाणे अलाह में एतवार। हाणे हिकिड़ो माण्हू जेको क़ुरान जे मुखालिफ़त में लिखण जे लाइ हुन स्टडी कई, क़ुरान खे कन्विंस करे छॾियो। बाक़ी जेकॾहिं असां वारा माण्हू हुजनि न त चवनि न बाबा तूं रुॻो अरबी पढ़ंदो वञु, बसि तोखे माना जी तोखे ज़रूरत कान्हे, पोइ क़ुरान इस्लाम कीअं फैलिबो। तंहिंजे करे इन क़ुरान छाकाणि त अंग्रेज़ीअ में, चाइनीज़ में, 150 ॿोलियुनि में पहुची चुको आहे। हाणे जो इहे माण्हू क़ुरान खे पढ़नि था ऐं सम्झनि था त अकॉर्डिंग टू TRT वर्ल्ड, इस्लाम इज़ नॉट ओनली द वर्ल्ड्स फास्टेस्ट ग्रोइंग रीजन टुडे, त इस्लाम दुनिया जो सभिनी खां तेज़ फैलिजण वारो रिलीजन आहे। छाकाणि त इहे क़ुरान पढ़नि था। इस्लाम इंडिया पाकिस्तान में सोढ़ो थींदो थो वञे। हिते असां वटि चवंदा 40,000 नौजवान अलाह खे कोन था मञनि, ऐं ॿियनि मुल्कनि में इस्लाम तेज़ीअ सां फैलिजो थो वञे। साइंटिस्ट मुस्लमान था थियनि, प्रीस्ट मुस्लमान था थियनि, ऐं वॾा वॾा माण्हुनि जा मुस्लमान थियनि था, एक्टर मुस्लमान था थियनि, ऐं असां वटि वञे थो पोइते थींदो, छो त असांखे रोकियो वियो आहे त क़ुरान जी माना न कयो। तंहिं करे मस्जिद में तव्हांखे माना सां क़ुरान को हिकिड़ो ॿ अधु मिलंदो, सो बि ईअं फाटल हूंदो आहे क़ुरान। ऐं असां ॼणो अरब आहियूं जो रुॻो असांखे अरबीअ लाइ रखियो आहे। अरबीअ खां नफ़रत कान्हे, अरबी अलाह जी ज़बान आहे, लेकिन असां सां अलाह ॻाल्हाईंदो असांजी ॿोलीअ में। अलाह ताला जेके बि नबी मोकिलिया हुआ उहे हुनजी ज़बान ॻाल्हाईंदड़ मोकिलिया आहिनि न। पर जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंग्रेज़ मोकिलिया त हुनखे अरबी बि कान अचे, पोइ अरब मुस्लमान थियनि हा, कोन थियनि हा। तंहिंजे करे बट इट इज़ प्रोजेक्टेड टू बी द लार्जेस्ट 1/2000 सेंचुरी। चए थो त हीउ जेको इस्लाम आहे इनशाला 2075 साल में दुनिया जो सभिनी खां वॾो मज़हब थींदो। ऐं जेकॾहिं हिन जेका मज़हब जीअं वञनि था उनजी स्पीड ॾिसो। हाणे जुदेज़म एतिरा ताईं घटिबो थो वञे, बुद्धिज़म 63%, इहे बुद्धिज़म आहे न, मञनि था, चवनि था त बाबा इहो वेहो ऐं हीअं करे ऐं पंहिंजो इहे अहिड़ा हलाइनि पिया था। वरी क्रिश्चियनिटी 47%, हिंदुइज़म 117%। छो हिंदुइज़म छो 117% फैलिजे थो, जो इंडियन पॉपुलेशन तमामु वॾी आहे, तंहिं करे जीअं जा ॿार एॾा ॼमनि था त उहे बि हिंदू थियनि था। लेकिन इस्लाम 235% सां फैलिजे पियो थो दुनिया में। ऐं जेको आहे सो तंहिंजे करे जेको आहे सो अलामा इक़बाल लिखियो आहे, जॾहिं शैतान जी महफ़िल थी पाण में, असल में छा हो त हिकिड़ो हुन हिकिड़ी पोइट्री लिखी आहे त शैतान पंहिंजे सभिनी जिननि खे घुराए हुनजी परफॉर्मेंस थो ॾिसे। त हुननि सभिनी ॾिसो साईं असां मुस्लमान जा लाह कढी छॾिया आहिनि,
क़ुर त कॾहिं सम्झी पढ़नि ई कोन था। असां हीअं करे छॾियो, वरी शिरक वारनि खे अहिड़ो असां तयारु कयो आहे जो शिरक वारा जेके पीर थियनि था असां उन्हनि सां मिली ऐं पोइ माण्हुनि जूं ख़बरूं ॿुधायूं था त हू वरी उनखे करामतूं करे हलाए थो, वरी माण्हुनि खे रोब ॾियण जे लाइ कॾहिं कॾहिं हिनखे हवा में ईअं खणी मथे बीहारियूं था त जा मुरीद ॾिसनि त साईं पहुतल आहे। सो तंहिंजे करे हाणे ॻणती न कयो। पर हू छा थो चए शैतान आख़िर में चए थो असर हाज़िर के तक़ाज़ाऊं से है लेकिन ये ख़ौफ़, चए थो हे जेका साइंस तरक़ी पई थी करे, यूट्यूब अची वियो आहे, वीडियोज़ अची विया आहिनि, इन्हनि खां मां डिॼां थो हो न जाइ आशिकारा शरह पैगंबर कई त किथे रसूल सलाह सलम जी जेका हे दीन आहे किथे ज़ाहिर न थी पए। हूअं त लिकायो वेठा न, हाणे त बाबा क़ुर हर जाइ ते पहुची वियो आहे, मानाऊं यूट्यूब ते हर जाइ ते तव्हांखे मिली थो। चए थो मां इन खां थो इन मॉडर्न सिस्टम खां थो डिॼां जेका हे साइंस तरक़ी करे छॾी आहे ऐं कम्यूनिकेशन जो निज़ाम ठाहियो अथई, मां इन खां थो डिॼां त किथे क़ुर वारियूं ॻाल्हियूं आम न थी वञनि माण्हुनि में। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो त इज़ा वक़अतिल वाक़िया लई सले वक़अत या काज़बतुन, चए थो क़यामत थींदी, इहा क़यामत में को कूड़ कोन्हे। ख़ाफ़िज़तुन राफ़ियतुन, इन क़यामत वारे ॾींहं में कंहिंजा दर्जा बुलंद थींदा, कंहिंजा दर्जा घटि थींदा। उते चए थो व कुंतुम अज़वाजन सलासा, उते तव्हांखे टिनि हिसनि में विरहायो वेंदो। असाबुल यमीन हिकिड़ा साॼे पासे, असाबुल मशमा खाॿे पासे, साबिक़ून सभिनी खां अॻियां। तंहिंजे करे हिते अचे थो त पुछियो वियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अई नास अफ़ज़ल, चई माण्हू के अफ़ज़ल बि हूंदा आहिनि ॼाए जे मखां, त पाण फरमायूं त फ़काल अन मुआदिन अरब तुसालुनी, चई जेके अरब में जेको सिस्टम आहे, जेके हुनजा तक़सीम आहे के बहितर आहिनि के घटि, उनजे बारे में तव्हां पुछो। चई त अनास मुआदिन क मुआदिन ज़ेब अल फ़िदा, चई जीअं खाण मां निकिरंदियूं न मुख़्तलिफ़ मेटल्स, किथे सोन बि निकिरंदो आहे, चांदी बि निकिरंदी आहे, त जे ख़यारों फिल जाहिलिया, जेके जिहालत में बि सोन चांदीअ वारो मेटल आहे उन वारो हुनजी तबियत, माना के माण्हू आहिनि सियाणा आहिनि, पोइ चाहे जेकॾहिं जिहालत में आहिनि सियाणा त उहे बि वरी इस्लाम में ईंदा त सियाणा थींदा, पर इज़ा फ़क़हू, पर हिन क़ुर खे जेकॾहिं सम्झनि था। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो त मूंखे ई 7 क़िस्म जा माण्हू क़ुर में मिलिया आहिनि जेके तव्हां चई सघो था त सोन ऐं चांदीअ वारा आहिनि। हाणे इहो हींअर मूंखे एतिरो टाइम कोन्हे, मां इन्हनि ते वक़्तु कयां, इहो कॾहिं तफ़सील सां ॿुधाईंदुसि। ऐं इहे जेके 7 क़िस्म जा माण्हू जेके सोन चांदी वारा आहिनि, इहे औलिया उल्लाह थी सघंदा बशर्ते क़ुर पढ़नि। जे क़ुर पढ़ंदा त इहे 7 माण्हू सोन चांदी वारा वॾी शख़्सियत थींदा, औलिया अल्लाह थींदा, इनखे शेरे ख़ुदा चइबो। ऐं इहे जेके आहिनि से इनखे उलिल अलबाब चइबो। इहे ज़ुल्म खे मिटाईंदा, इन मुल्क में अदल इंसाफ़ क़ाइमु कंदा ऐं काफ़र ऐं मुनाफ़िक़नि सां जिहाद कंदा। ऐं इहे जेके माण्हू आहिनि से जेकॾहिं वाक़ई सोन चांदी इस्लाम में थींदा त अलाह ताला हिनखे जन्नत नसीब कंदो। ऐं उन खां पोइ इहे जेकॾहिं 7 माण्हू क़ुर न पढ़ंदा त पोइ इहे छाकाणि त आहिनि त सियाणा सभिनी में, पोइ जेकॾहिं इहे शैतान जे हथु चढ़ी विया पोइ त तबाही कंदा। इहे जेके हिन वक़्तु रुश्वत वठण वारा माण्हू आहिनि, इहे इन्हीअ क़िस्मनि मां आहिनि। छो त रुश्वत आम माण्हू नथो वठी सघे। इहे जेके सियासतदान माण्हुनि खे कूड़ था हणनि ऐं कन्फ्यूज़ था कनि, इहे बि इन्हनि 7 क़िस्मनि, आम अकुल वारो माण्हू इहो कमु करे कोन थो सघे। माना अॼु कूड़ हणंदा, सुभाणे वरी हुनखे जस्टिफाए कंदा, चवंदा त हे चोर आहे चोर आहे, वरी ठही वेंदा चवंदा यार आहे यार आहे। इहा जेका धोखा दही कनि था, इहे इन 7 क़िस्मनि जा आहिनि। इहे उहे माण्हू आहिनि जेके इन जे मथां अलाह फरमाईंदो कज़ालिक नतब अला कुलूबिल मोतदीन, इन जे मथां अलाह ठपो हणी छॾियो आहे। तंहिंजे करे हीउ क़ुर ॾे कॾहिं बि कोन ईंदा, टहंदा। तव्हां हिनखे ॾेखारियोसीं क़ुर ईंदो चए त वठी टहंदा, भॼंदा। जीअं कीअं टहंदा, क़ुर में हिन जो मिसाल ॾिनो आहे, ईअं टहंदा जीअं शींहं जे गजगोड़ ते गॾो टहंदो आहे। इहो बि क़ुर जी आयत जी माना थो ॿुधायां, मां पंहिंजी ॻाल्हि कोन थो कयां। ऐं उहे आहिनि जेके हिन पोइ मुआशिरे में शैतान जा नुमाइंदा, ठग, चोर, धाड़ेल, इहे सभु इहे था थियनि। ऐं इहे कंदा छा, इन्हनि जूं कहिड़ियूं क्वालिटी आहिनि, इहे सभु क़ुर मां कढिया अथमि। सूरह वाक़िआ आयत नंबर 45, अक्सर अमीर माण्हू इहे शायदि ठगियूं करे अमीर थी था वञनि न। ऐं उन खां पोइ इहे माण्हू सूरह वाक़िआ आयत नंबर 45 शिरकू कंदा, माण्हुनि खे शिरक ते लाहींदा, अहिड़नि फंक्शननि में वञी हिसो वठंदा, कूड़ा कसम खणंदा। इहे सियासतदान कसम था खणनि न, हाणे कसम खणनि पिया न हीअं हथु करे, चई चोर आहे, हे चोर आहे, असां हिन खां सभु पैसा कढाईंदासीं, हिकु हिकु प्रॉपर्टी हिसाब वठंदासीं, वरी जो ठही वेंदा त यार आहिनि यार आहिनि यार आहिनि। इहा आहिनि न कूड़ा कसम। इहो कसम आहे, तव्हां पब्लिक में हिकिड़ी स्टेटमेंट ॾियो था, इहो कसम था तव्हां खणो ऐं पोइ वरी फिरी था वञो। ऐं अलाह जे रसूल जी ॻाल्हि सम्झंदा ई कोन।
उन खां पोइ इन्हनि खे मज़ो एॾो अची वियो आहे हिन दुनिया में, हिन कूड़ हणण जे करे, ठगी रुश्वत ऐं सियासत ऐं माण्हुनि खे बेवकूफ़ सम्झण में एॾो मज़ो थो हिननि खे अचे जो हिननि खे इहो विसरी वियो आहे त को मरण खां पोइ उथंदासीं, यकीन कोन्हे को। ऐं इहा बि जेको आहे सो अलाह पाक सूरह जासिया जी आयत नंबर 32 में इहा हुनजी साइकोलॉजी ॾसी आहे। ॿियो त ही माण्हू असुल क़ुर खे छॾण खां पोइ धोखे में अची विया आहिनि दुनिया जी, माना दुनिया जी तहज़ीब, ॿाहिरि जूं टूअरूं, जहाज़ में वञणु, वरी 10-10 पेजारो में गॾु वञणु। हाणे ॿुधाए त हिन जो कंध जी किदी केॾी मथे हूंदी जॾहिं 12-12 पेजारो में हीअं वेठो आहे पियो थो वञे पियो थो, ऐं ॿाहिरि जेके माण्हू उहो कीड़ा मकोड़ा पियो थो ॾिसंदो वञे। टियों चवनि था त असांजे दिलनि ते ताला आहिनि, सूरत अल बकरा नंबर 88। माना बाबा इहे तव्हांजी मौलवियुनि जी ॻाल्हि असांखे सम्झ में न ईंदी, असां मॉडर्न माण्हू आहियूं, असां साइंटिफिक माण्हू आहियूं, असां मौलवियुनि जी ॻाल्हि असांखे सम्झ में न ईंदी। ॿियनि लफ़्ज़नि में ईअं चवनि कोन था, पर मतिलबु असांजे दिलनि ते ताला आहिनि ऐं चवंदा अलाह जे रास्ते में हमेशह रकावटूं कंदा। माना जिते ॾिसंदा त को दीन जो कमु थिए थो न उनखे रोकींदा, या मस्जिदुनि में अहिड़े क़िस्म जो दीन जूं जेके बि ॻाल्हियूं उन में रकावट कंदा त किथे माण्हू जेके आहिनि सुधरी न पवनि, ऐं तंहिंजे करे इहे वेंदा जहन्नम में। हलो ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में वरी तव्हांजो हुजणु महिरबानी। ऐं असां अलाह ताला तव्हांखे अजुर ॾींदो क़ुर ॿुधण जो, ऐं अलाह ताला तव्हांखे ख़ुशि रखंदो। हाणे जेको ॿियो पार्ट मां कयां पियो थो न, इन में इहो आहे त हीअ जेके ठगीअ जा ठाह ठग ऐं जेको असांजे मथां हमले वारा आहिनि उन्हनि खां हाणे छा बचण जो तरीक़ो आहे। हिकिड़ो त बचण जो तरीक़ो आहे त ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो तकड़ में क़ुर खे माना सां पढ़ूं त अलाह छा थो चए, ऐं ॿियो आहे अलाह खां हर वक़्तु दुआ घुरणु। अलाह जेको आहे सो ॿुधे थो, हर जाइ ते हाज़ुर आहे, चए थो मां तव्हांजी साह जी रग खां वेझो आहे त उन सां ॻाल्हाइजे न। ऐं जेका दुआ मुख़्ल इबाद आहे, रसूल सल्लम फरमायो आहे त जामिया तिरमिज़ीअ में त निमाज़ूं बि इबादत आहे, रोज़ो बि इबादत, लेकिन जॾहिं तव्हां हथ खणो था इहो इबादत जी चोटी आहे। दुआ मुख़्ल इबाद आहे, मग़ज़ आहे इबादत जो। तंहिंजे करे जेका असां इहो कंहिं ॿिए खां हथ खणणु त माना तव्हां निमाज़ बि उन लाइ पढ़ी ऐं तव्हां रोज़ो बि उन लाइ रखियो, छो त हथ कंहिं ॿिए ॾे न आहिनि खणणा सिर्फ़ु अलाह खां सवाइ। अलाह ताला क़ुर में फरमाए थो वइज़ा सालक इबादी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हांखे जेकॾहिं मुंहिंजे बारे में मुंहिंजा ॿाना पुछनि था त चईन फ अन्नी अन्नी, माना चए थो मुंहिंजे बारे में पुछनि था फ इन्नी करीब, क्लियर ॾसे छॾीन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त मां तव्हांखे सफ़ा वेझो आहियां। उजीब दावत दा इज़ा दानी, ऐं मां हर तव्हांजी दुआ जो को न को जवाबु ॾियां थो जे मूंखां घुरनि था। मिसाल तौरु अलाह ताला हर दुआ जो जवाबु ॾिए थो। नंबर 1, जेकॾहिं तव्हां का शइ घुरो था त अलाह चए थो वाक़ई सही थो घुरे, ॾेई छॾियोसि, मिंट में मिली वेंदी। वरी जेकॾहिं का शइ घुरो था त अलाह चए थो न हिन शइ में हिनखे नुक़सानु पवंदो, त इन करे हीअ नथा ॾियूंसि, हिन जी जाइ ते वरी ॿी था ॾियूंसि, इहा मिली वेंदी। टियों आहे त जेका शइ घुरे थो त अलाह चए थो हिन दुनिया में हिनखे इहा शइ मिलणु मुमकिन न आहे, मिसाल तौरु, पर इहा इन दुआ जे असां हिनखे आख़िरत में बदिलो ॾींदासीं, जेका हिते नथा ॾेई सघूं आख़िरत में ॾींदासीं। त माना चए थो फ इन्नी करीब उजीब दावत दा इज़ा दानी, असां मञूं था जेको घुरो था उन ते असां जवाबु ॾियूं था। फल यस्त जी ॿोली, पर तव्हां बि त अलाह चए थो मुंहिंजो बि त कमु कयो न, मां जेके तव्हांखे शयूं चयूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मां तव्हां सां ॻाल्हायो आहे त ॿुधो त सही, त मां तव्हांखे छा थो चवां, भली यू मिनू बि, ऐं मूं ते ईमान आणियो ल अल्लाहुम यर्शदून, त जीअं तव्हां फलाह पायो दुनिया में। अलाह फरमाए थो काल रबकुम अदूनी अस्तजिब लकुम, वरी ॿी जाइ ते क़ुर में चए थो मूंखां घुरो मां तव्हांजो ज़रूरु उहा ॻाल्हि जवाबु ॾींदुसि। इन लज़ीन यस्तकबिरून इबादती, जेके मूंखां नथा घुरनि ऐं तकबुर कनि था, सयदखुलून जहन्नम दाख़िरीन, इहे जहन्नम में बेस्ता थी गिणंदा। अॻिते तो अलाह फरमाए ॿी जाइ ते कुल इदुल्लाह व इदुर रहमान, चए थो त जंहिं बि नाले सां अलाह खे सॼो, अलाह करे सॼो, रहमान करे सॼो, अयामिन तदऊ फलहुल अस्माउल हुस्ना, अलाह जा 99 नाला बहितरीन आहिनि, जंहिं नाले सां सॼो उहो थींदो। वला तजहर बि सलाते, लेकिन घुरण महिल रड़ न कयो। वला तुखाफ़िद बिया, न को विच जो रस्तो इख़्तियार कयो। वक़्तु बेन ज़ाइल सबीला, विच जो रस्तो इख़्तियार कयो। तंहिंजे करे अलाह फरमाए थो दुआ हुअल इबादत, असल इबादत आहे ई घुरणु, असल इबादत दुआ आहे। काल रबुकुम
अदऊनी अस्तजिब लकुम, अलाह ताला ऐलान फरमायो आहे मूंखां घुरो मां तव्हांजो कमु कंदुसि। वरी अलाह फरमाए थो त हाणे छाकाणि त दुआ आहे इबादत, तंहिंजे करे ॿिए खां नाहे घुरणी, छाकाणि त इहो शिरको थी वेंदो। तव्हां जेको आहे सो मस्जिद में जेका निमाज़ कंहिं पीर जे पेरनि ॾे मुड़ करे सजदा कंदव, इहो बि गुनाह। लेकिन उन खां घुरणु इहो वॾे में वॾो गुनाह छो त दुआ सभिनी निमाज़ुनि जो सरताज आहे। अलाह फरमाए थो वला तदो मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ कंहिंखे न सॼो, माला यनफ़क, जंहिंजे हथ में न को तव्हांजो नफ़ो आहे, वला यज़ुरुक, न तव्हांखे का पिट हणी सघंदा, फ इन फलत, पर जे इहो न मुड़ंदव, फ इन कइज़न मिन ज़ालिमीन, त असीं बि तव्हांखे ज़ालिमनि मां काउंट कंदासीं। अलाह फरमाए थो इन लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन ॿियनि खे तव्हां सॼो था, इबादुन अमसालकुम, इहे बि मुंहिंजा मोहताज बाना आहिनि, नेक बाना आहिनि। फदऊहुम, जेकॾहिं तव्हां नथा मुड़ो सॼोनि था, फल यस्तजीबू लकुम, फल यस्तजीबू लकुम इन कुंतुम सादिकीन, पोइ तव्हांखे सॾो ॾियनि था जे तव्हां सचाओ। पर हाणे कननि सां ॿुधनि था, बाक़ी अलाह गूंगो करे छॾियो अथनि। ख़ुदा जो ख़ौफ़ कयो अलाह जे वलियुनि जे लाइ। ईअं चइबो आहे त साईं मां सॼो त मां ॿुधई, अदा ॿुध, तव्हांखे जवाबु नथो ॾिए, माना गूंगो आहे। तंहिं ते शाह लतीफ़ चए थो ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे, मूं दर छॾियो मङणा मङी कोह ॿिया, तॾहिं तो पिया विचा बिला ॾींहं, तॾहिं त तूं मुसीबत में थियो आहीं। दुआ कंहिंजी क़बूल थी पए, इन जा 11 क़िस्म आहिनि जिन जी दुआ जल्दी क़बूल थी पए। नंबर 1 मुस्तर, माना केरु सख़्तु परेशानीअ में आहे, उन जी दुआ क़बूल थींदी। नंबर 2 मज़लूम वलो कान काफ़िर फ़ाजिरन, ऐं कंहिंसां ज़ुल्म थियो आहे, पोइ चाहे मुस्लमान हुजे, हिंदू हुजे, काफ़र हुजे, अलाह हुजे क़बूल थो करे। वरी 3 ऐं अल वालिद अला वलदी, पीउ जेकॾहिं पंहिंजे औलाद जे लाइ घुरे थो, इहा क़बूल पए थी। वरी इमाम आदिल, हिकिड़ो इमाम आहे जेको हिकिड़ो आहे आफ़ीसर आहे या केरु बि, पर अदुल थो करे, हिकिड़ो जज आहे जेको सफ़ा इंसाफ़ थो करे, रिश्वत कोन थो वठे, ठगी कोन थो करे, उन जी दुआ बि क़बूल पए थी। या हिकिड़ो जेको हुकुमरान आहे पर अदुल थो करे, उन जी दुआ क़बूल करे थी। रजुल सालिह, नेक शख़्स जी बि दुआ क़बूल पवंदी आहे। वलदुल बार बि वालदई, हिकिड़ो जेको आहे सो औलाद जेको पंहिंजे पीउ माउ सां जेको आहे सो उन्हनि सां अदब करे थो, उनजो चवणु मञे थो, त उन छोकिरे जी बि दुआ क़बूल पए थी। असाइम हता यफ़्तर, जेकॾहिं रोज़े में आहियो त इफ़्तारीअ खां अॻु जेकॾहिं अलाह खां घुरो था, त इहा बि दुआ क़बूल पए थी। दावतल मुस्लिम अख़ी बि ज़हर गैब, त कंहिं दोस्त जे लाइ परपुठ दुआ घुरणु, इहा ॾाढी ज़बरदस्त दुआ क़बूल पए थी। दावतल मुस्लिम मालम यदु ज़ुल्म ओ क़तिया, मुस्लमान जेको ज़ुल्म नथो करे या मिट माइटी नथो टोड़े। अॼुकल्ह माइन जे चवण ते माण्हू भेणुनि सां बि कोन था मिलनि, तुंहिंजी भेण हीअं कयो, असांखे तावीज़ विझी वई, तुंहिंजो भाउ अहिड़ो आहे। माइन जे चवण ते, घर वारे जे चवण ते पंहिंजे अज़ीज़नि खां उहे रिश्ता टोड़े वेठा आहिनि, या ॿियनि सबबनि जे करे। त जेको आहे सो तव्हां हिकु मुस्लमान जी दुआ क़बूल पवंदी, पर इन जी दुआ क़बूल न पवंदी जेके पंहिंजे रहम जे रिश्तनि खे टोड़ियो वेठा आहिनि, भई थोरनि ॻाल्हियुनि ते। ताए मिनल ज़ंब, ऐं उन जी दुआ क़बूल पए थी जो गुनाह करण खां पोइ तौबा करे थो, अलाह क़बूल करे थो। ऐं 11 मुसाफ़िर जी दुआ, इहे 11 क़िस्म आहिनि जंहिंमें पए थी। लेकिन दुआ जा शर्त आहिनि हिकिड़ा। नंबर 1 इख़लास लिल्लाह वहदहू, 5 शर्त आहिनि, माना घुरे अकेलो अलाह खां ऐं शिरक न करे। ऐं ॿियो इम्तिसाल ओ अमर अलाह ताला बिफ़ैल तात, अलाह जे हुकुमनि ते ज़िंदगी गुज़ारे, शर्त आहिनि। पर वंदो पंहिंजो को आहे वैष्णव नहाई व तरकल मासी, ॿियो बुराईअ खां रुकिजी वञे, ऐं जंहिंखां अलाह साईं मना कयो आहे उन खां रुकिजी वञे। ऐं तजनबुल हराम फी माकिल मलबस शरब, ऐं हराम जेको आहे सो खाइण में पीअण में ऐं कपिड़े पाइण में हराम जे पैसनि मां, उन जी दुआ क़बूल कान थी पए। तक़दीर अमल साले, ॿियो दुआ जो शर्त आहे त दुआ घुरण खां अॻु में को ख़ैरु ख़ैरात करे वठो, कंहिं ग़रीब जी मदद कयो, कंहिंखे कुझु कयो, पोइ वरी मोटी अचे दुआ घुरो, माना अलाह साईं मां हे तुंहिंजे रस्ते में ॾियां थो। ऐं ॿियो आहे तहारत, माना जेकॾहिं वुज़ूअ सां आहियो, पाक आहियो, त दुआ क़बूल पए थी। इहे शर्त आहिनि दुआ जा। हाणे अचो त असीं क़ुर मां ॾिसूं त अलाह असांखे कहिड़ियूं दुआऊं सेखारियूं आहिनि, अचो उन मां ॾिसूं था। नंबर 1 अलाह फरमाए थो वकाल ऐं सूरतुल गाफ़िर, बिस्मिल्लाह रहमान रहीम, काल रबकुम अदऊनी अस्तजिब लकुम, अलाह फरमायो आहे त मूंखां घुरो मां तव्हांजो दुआ आगाहींदुसि। इन लज़ीन यस्तकबिरून अन इबादती, जेके मूंखां नथा घुरनि ऐं तकबर कंदा, से यदखुलून जहन्नम दाख़िरीन, से जहन्नम में दाख़िल थींदा बेस्ता थी। वरी चए थो इन इवाइज़ा सअलक इबादी अन्नी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या जेके क़ुर पढ़ी ॿुधाइनि था तव्हां खां पुछनि था मुंहिंजे बारे में, फ़ इन्नी क़रीब, त चीन मां तव्हांखे सफ़ा वेझो आहियां।
मुजीब दावत दा इज़ा दानी, जॾहिं बि जेका शइ घुरनि था मां ज़रूरु जो अघु आगायां थो। पर यस्त जी ॿूली, पर मुंहिंजो बि त कमु कयो, मुंहिंजी बि त मञो, क़ुर खे माना सां पढ़ो, निमाज़ूं पढ़ो, ग़रीबनि खे ॾियो, ज़कातूं ॾियो, भले यूं मिनूं बि, ऐं मूं ते ईमान आणियो, ल अल्लाहुम यरशदून, त जीअं तव्हांखे फलाह मिले। अलाह फरमाए थो बल इहा तदून, सिर्फ़ु अलाह खां घुरो, फ़ यकशिफ़ मां तदून ले इनशा, ऐं जेको आहे सो तव्हां अलाह खां घुरो, ऐं पोइ तव्हांखे उहा शइ छॾाईंदो जेका तव्हां हुन खां घुरो था, तव्हांजो कमु कंदो। व तनसौ उन मां तुशरिकून, ऐं जेको शिरक कयो था उनखे विसारियो था, विसारे छॾियो। अलाह फरमाए थो लहुल दावतुल हक़, अलाह खां घुरणु हक़ जी दावत आहे। वल्लज़ीन यदून मिन दूनिही, अलाह खां सवाइ जिन ॿियनि शख़्सनि खां घुरनि था, ला यस्तजीबून लहुम बिशैइन, चए थो इहे तव्हांजो ज़रे जो बि कमु कोन कंदा, कोन कंदा। ऐं हिकिड़ो मिसाल अहिड़ो ज़बरदस्त अलाह साईं हिते ॾिनो आहे जो हैरत जो मिसाल आहे। चए थो इन जो मिसाल आहे इला क बासित कफ़ई इलल मां, चए थो हिकिड़ो पाणी परे बीठो आहे, तव्हां हुन वाह खां हेतिरो परे बीठा आहियो, हाणे हीअं था बाहि करे चओ ओ पाणी हली आ बुक में चढ़ त मां पिया ईंदो। चए थो जो मिसाल आहे त ईअं आहे जीअं तव्हां बुक झलियो आहे पाणीअ खां परे, यबल फाओ त वात में घिड़ी वञे, मां उहो बि बारी कॾहिं बि कोन ईंदो। तंहिंजे करे अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था उहो तव्हांजो कमु ई कोन कंदा। जीअं तव्हां परे खां, पाणी बि त परे आहे न, हू बि त मरी विया आहिनि, परे आहिनि न, त चए थो जीअं पाणी तव्हांजे बुक में कोन ईंदो, इहो बि कोन थींदो। इहो मिसाल आहे। वमा दुआल काफ़रीन इला फ़ी ज़िलाल, इहे जेके हिन खे घुरो था या गुमराही आहे। अॻिते अलाह फरमाए थो अमई मुजी मुस्तर इज़ा दाऊ, चए थो केरु आहे जेको मुश्किल तकलीफ़ में कंहिं बाने जी दुआ क़बूल करे थो, पोइ यकशिफ़ सूअ जी तकलीफ़ दूरि थो करे, ऐं यजलकुम खुलफ़ाल अर्द, तव्हांखे ज़मीन जी बादशाही थो ॾिए। अला हुन मां अलाह, पोइ अहिड़े अलाह सां ॿियो को पार्टनर आहे छा? कलीलन मां तज़कुरून, तव्हां थोरो था सोचो हिन ते। चए थो अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था न, जेकॾहिं अलाह जा वली आहिनि त उहे जन्नत में वेठा आहिनि, ऐं डिस्टेंस एतिरो आहे जो तव्हांजो आवाज़ु ॿुधंदा ई कोन। चए थो इन तदहुम ला यसमऊं दुआकुम, जिन खे तव्हां सॼो था उहो तव्हांजो आवाज़ु दुआ ॿुधनि ई कोन था। वलो समियूं मस्त जाबू लकुम, पर जे ॿुधनि बि त तव्हांखे जवाबु कोन ॾींदा। पोइ यौमल क़ियामत, क़यामत ॾींहं ते यकफरून बि शिरकुकुम, इहे अलाह जा वली बुज़ुर्ग तव्हांजे हिन जेको आहे सो शिरक जो इनकार कंदा। अलाह चए थो वला युनबिक मिसल ख़बीर, अलाह चए थो मूंखां सवाइ इहे अंदर जूं ऐं गैब जूं ख़बरूं तव्हांखे ॿियो केरु ॿुधाईंदो? को वियो त आहे, मोटी त कोन आयो आहे। हाणे हिकिड़ो वञे ऐं जन्नत में घुमी फिरी उन्हनि बुज़ुर्गनि खां पुछे अदा तव्हांखे फलाणी माईअ सॼो ॿुधो हुअ? पोइ जे चवे त हा, त पोइ त खणी एतवार कयो। पर आयो ई केरु कोन्हे। हाणे अलाह खे ई ॿुधणो पवंदो, उन जी ॻाल्हि खे मञणो पवंदो। अलाह फरमाए थो हू लज़ी यकबल तौबत अन इबादी, अलाह ई आहे जेके पंहिंजे बाने जी तौबह क़बूल थो करे। वो याफ़ूअन सयात, ऐं हुन जूं केतिरा गुनाहनि खां दरगुज़र थो करे। वो या लमा तफ़लूं, जॾहिं की अलाह साईं जेको कुझु कयो था अलाह ॾिसे थो। वरी अलाह साईं हिकिड़ी ॿी फरमाए थो क़ुर में, ई यंसुरकुमुल्लाह, जेकॾहिं अलाह तव्हांखे फतह ॾिए, फला ग़ालिब लकुम, त तव्हांजे मथां केरु ग़ालिब नथो अची सघे। ऐं यख़्ज़ुलकुम, पर जेकॾहिं अलाह तव्हांखे बेइज़्तो करे, फ़मन ज़ल्लज़ी यंसुरकुम मिन बादी, पोइ केरु आहे इन काइनात में जेको तव्हांजी मदद कंदो इन खां पोइ? फ़अलल्लाह फ़लयतवक्कलिल मोमिनून, बेशक मोमिन अलाह ते ई भरोसो कंदा आहिनि। अलाह फरमाए थो त अलाह खां सवाइ कंहिंखां न घुरो। कुल अराइतुकुम, चए थो तव्हां इहो सोचियो आहे, इन अताकुम अज़ाबुल्लाह, तव्हांखे अलाह जो अज़ाब पहुची वञे, उहो आततकुम साथ, या क़यामत अची वञे, अग़ैर अलाह तदून, पोइ अलाह खां सवाइ ॿिए खे सॾींदव? इन कुन तुम सादकी जे सच आहियो। बल, पर इयाह तदून, सिर्फ़ु उन खे ई पुकारियो था। फ़ यकशिफ़ मां तदून ले, उहा तव्हांजी तकलीफ़ दूरि करे थो जंहिं लाइ तव्हां हुनखे सॼो था, इनशा जे अलाह चाहे। व तनसौन मां तुशरिकून, ऐं तव्हां शिरक खे विसारे था छॾियो। केॾी महिल जॾहिं अज़ाब ईंदो या क़यामत ईंदी, पोइ ओॾी महिल तव्हां मुशरिक तव्हांखे यादि न ईंदा। मिसाल तौरु ॿेड़ीअ में था वञनि ऐं ओचितो ॿेड़ी थी ॿुॾणु लॻे, पोइ छा कंदा? अलाह साईं बचाए, अलाह साईं बचाए। ईअं कोन चवंदा त फलाणा पीर, ओ पीर फलाणा मूंखे बचाए, अलाह सां ॻाल्हाए, हुनखे चईसि त जेको आहे सो असांजी ॿेड़ी बचाए। ख़बर अथनि त ॿेड़ी थी ॿुॾे, हाणे मां पीर खे उथारियां, उहो वञे अलाह खे वञी चवे, जेसि ताईं ॿेड़ी ॿुॾी वेंदी। तंहिंजे करे ओॾी महिल रुॻो अलाह खे साईं, अलाह साईं मदद कर। यानी अज़ाब जे टाइम ते या क़यामत जे टाइम ते इहे अलाह खे सॾींदा अकेलो। व तनसौन मां तुशरिकून, माना शिरक वारी ॻाल्हि विसरी वेंदा आहिनि, छो त एमरजेंसी आहे।
इन लज़ीन तदून मिन दूनिल्लाह, उहे जेके अलाह खां सवाइ ॿियनि खे सॾनि था, इबादुन अमसालकुम, उहे बि तव्हां वांगुरु मुंहिंजा मुहताज बाना आहिनि। तव्हां उनखे सॼियो था, तव्हांखे जवाबु कोन ॾींदा, जेके ॾियनि त तव्हां सचायो। उन खां पोइ अलाह फरमाए थो ज़ालिक बि अन अल्लाहु अल हक़, सच ऐं हक़ सिर्फ़ु अलाह वटि आहे। अनमा यदून मिन दूनिहिल बातिल, अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼियो था उहो बातिल आहे, कूड़ आहे, कोन थो थिए कमु। सिर्फ़ु अलाह आहे जेको हक़ आहे, अलाह खां सवाइ जिन खे बि तव्हां सॼियो था इहो कूड़ आहे। व अन अल्लाहु अल अलीउल कबीर, बेशक अलाह जी हाई टेक्नोलॉजी आहे, हू वॾो आहे। अलाह फरमाए थो यूलिजुल लैल फी नहार, राति ऐं ॾींहुं केरु थो करे? हींअर ॾींहं जो वेठा आहियूं या राति जो वेठा आहियूं, केरु थो करे? पोइ यूलिजुल नहार फिल नैल, माना राति खे ॾींहं में थो विझे ऐं ॾींहं खे राति मां थो कढे। उहा सख़र शम्स वल कमर, सिज ऐं चंड तव्हांजी ड्यूटी कनि वेठा, उन्हनि खे तव्हांजे लाइ मुसख़र कयो अथई। कुली यजरी अजल मुसमा, हर शइ पंहिंजे आर्बिट में फिरे वेठी ऐं ख़ासि वक़्त ताईं, यानी सिज चंड बि हली रहिया आहिनि। ज़ालिकुमुल्लाह रब्बुकुम, चए थो ॾिसो न, एॾो पावरफुल आहे तव्हांजो रब, लहुल मुल्क, सॼी प्रॉपर्टी बादशाही काइनात हुनजी आहे। वल्लज़ीन तदऊन मिन दूनिही, अलाह खां सवाइ जिन खे बि तव्हां सॼियो था, मा यमलिकून मिन कितमीर, उहो खखड़ीअ जे खल, खखड़ीअ जे कतल जे खखड़ीअ जे मथां नंढड़ो छिलको खल जो न, ओतिरो बि पावर कोन्हे हिननि खे, न हुन वटि प्रॉपर्टी आहे अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼियो था। मा यफ़्तहिल्लाहु लिन्नास मिन रहमतिन, जेकॾहिं अलाह ताला ॿारनि जे लाइ पंहिंजी रहमत जा दरवाज़ा खोले, फला मुमसिक लहा, त उहे दरवाज़ा केरु बंदि नथो करे सघे। वमा युमसिक, जेकॾहिं अलाह ताला कंहिंजे मथां रहमत रोके छॾे, फला मुरसिल लहू मिन बादी, त पोइ केरु उनखे रहमत अलाह खे हिनखे ज़ोरी अलाह खां वठी हिननि खे ॾींदो। वहुल अज़ीज़ुल हकीम। वरी पुछिजे थो, हलो ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम फलाह आख़िरत में इंशाअल्लाह बाक़ी 10-15 मिंट जो आख़िरी प्रोग्राम आहे। ॻाल्हि हले पई त मूं तव्हांखे कल्ह बि ऐं अॼु बि साइंस जूं ॻाल्हियूं ॾेखारियूं जेके अलाह ताला हिन क़ुर में ॾिनियूं आहिनि। ऐं जेके माण्हू क़ुर खे तर्जुमे सां अंग्रेज़ पढ़नि था, अंग्रेज़ी में, चाइनीज़ चीन में, इन्हनि जे मुल्कनि में इस्लाम तेज़ी सां फैलिजे थो। असां वटि इस्लाम सुकड़िजे पिए थो, छाकाणि त असां क़ुर खे मालूम नथा कयूं त अलाह छा थो चए। हा, बहरहाल इहो तव्हांखे मूं ॾसियो। हाणे मां अचां पियो त अलाह खां दुआउनि जे बारे में, उन जे बारे में अचां थो त हीउ वक़्तु आहे अहिड़ो जो असांखे घुरणु खपनि। सूरत ज़ुमर जी आयत नंबर 38, छा थो चए रब साईं? बिस्मिल्लाह रहमान रहीम, वला इंसाल तुहुम मन ख़लक़ समावात वल, चए थो जेके शिरकू कनि था न उन्हनि खे सॾु कयो, हेॾे अचो अचो, चई ॾियो ख़बर ज़मीन आसमान कंहिं ठाही आहे? लयक़ूलुन अल्लाह, त यकदमि अलाह साईं ठाही आहे। त पोइ चई त पुछोनि, कुल अफ़रईतुम मा तदून मिन दूनिल्लाह, चई त पोइ तव्हां अलाह खां सवाइ जंहिं ज़मीन आसमान ठाही, जंहिंजी प्रॉपर्टी आहे, पोइ तव्हां ॾिसो तव्हां अलाह खां सवाइ ॿियनि खे कीअं था सॼो। ऐं इन इरादी अलाह बि ज़ुरनि, जेकॾहिं अलाह साईं मूंखे को तकलीफ़ या का मुसीबत मुंहिंजे मथां इरादो करे, हल हुन का शिफ़ा थो ज़रूरु, त छा इन्हनि खे पावर आहे जो अलाह खां कट करे ऐं जेको आहे सो मुंहिंजी तकलीफ़ दूरि कंदा? अलाह न साईं, न मुंहिंजो माण्हू आहे। ऐं अराज़ ने बि रहमतनि, या अलाह मूंसां रहमत जो इरादो करे, हल हुन मुमस्कात बि रहमती, मुमसिकात त छा हू अलाह जी रहमत खे रोके छॾा? न साईं, हिनखे न ॾे, हिनखे न ॾे, न मां बंदि था कयां दरवाज़ा। कुल चईनि अहिड़नि बेवकूफ़नि खे, हस्बी अल्लाह, असांजो अलाह हर लिहाज़ खां असां लाइ काफ़ी आहे। अलैहि यतवक्कल मुतवक्किलून, अलाह ते तवक्कल मुतवक्किल ई कंदा आहिनि, अलाह ते तवक्कुल कंदा। अलाह फरमाए थो वल्लाहु यक़ज़ी बिल हक़, अलाह ताला जेके फ़ैसिला करे थो हक़ सां थो करे, जेको तव्हांखे ॾिए थो उहो पाण ॾिए थो। वल्लज़ीन यदऊन मिन दूनिही, अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॾियो था, ला यग़ज़ून बिशैइन, उन जे हथ में त का शइ कोन्हे जो तव्हांखे का शइ ॾियनि या को फ़ैसिलो कनि। इन अल्लाहु समीउन बसीर, छो त सिर्फ़ु अलाह ई आहे जो तव्हांजा सॾ ॿुधी सघे थो ऐं तव्हांखे ॾिसे वेठो, तव्हांजे साह जे रग खां वेझो आहे। तंहिंजे करे फरमाए थो ओदू रब कौम तदरुं व ख़ुफ़िया, अलाह खे घुरो त रोई घुरो, ॾुख मां घुरो, आहिस्तड़े घुरो। इन अल्लाह
इन्नहु ला युहिब्बुल मुतदिन, रड़नि करे ऐं ड्रामेबाज़ी करे जेके माण्हू अलाह खां घुरनि था, लाउडनि ते घुरनि था, अलाह खे इहा शइ पसंदि न आहे। वज़्कुर रब्बक फ़ी नफ़्सिक, अलाह खे यादि कयो पंहिंजी दिलि में, तदर्रुअं व ख़ीफ़ा, ऐं अलाह खे दिलि में यादि कयो ऐं पंहिंजो यानी ईअं सम्झो त ॼण रोअण जी हालत में, वदूनल जहर में रड़ियूं न करे, केॾी महिल कयो भल गदू वल आसाल, सुबुह शाम अलाह खां घुरो, वला तकुन वल गाफ़िलीन, गाफ़िलनि मां न थियो, अलाह खां घुरो घुरो घुरो, गाफ़िल न थियो। अलाह फरमाए थो वला तहनू वला तहज़नू, हाणे हिकिड़ो मायूस थी वेंदो आहे न माण्हू, चए थो मायूस बि न थियो, ग़म बि न अख़्तियार कयो, अंतुमुल आलऊन, हिन धरतीअ ते तव्हांखे पावर मिलंदो। असां त हाणे सुस्त थी विया आहियूं न, हाणे केरु सही करे न, चए थो ईअं न कयो, तव्हां ई आला थींदव इन कुंतुम मोमिन, जेकॾहिं मोमिन आहियो। तंहिंजे करे तव्हांखे मुल्क में मुआशिरे में तब्दीली आणण जे लाइ सुस्ती न करणु खपे ऐं मायूस बि न थियो, तव्हां ज़रूरु कामयाबु थींदव जेकॾहिं मोमिन आहियो। अलाह ताला मां हमेशह दुआ जी क़बूलियत जी उमेदु रखिजे। काल वमई यकनत में रहमत रबी इल्लत ज़ालून, जेको अलाह जी रहमत खां मायूस थो थिए न, इहो गुमराह आहे। वल्लज़ीन कफ़रू बि आयतुल्लाह, जेके हिन क़ुर जी आयतुनि खे नथा मञनि, वलिका, ईअं अलाह सां मुलाक़ात जो बि उन्हनि खे शक आहे त अलाह मिलंदो, उलायक यअसू मिन रहमती, इहे ई आहिनि जेके मुंहिंजी रहमत खां मायूस थी विया आहिनि, व उलायक लहुम अज़ाबुन अलीम, इन्हनि खे ॾुखो ईंदड़ अज़ाब मिलंदो। चए थो त जेकॾहिं तव्हां वञो था उमिरो या हज करणु, फ़ैज़ा कज़ई तूं मनासिककुम, पोइ जॾहिं उहो तव्हां मिसाल तौरु अरफ़ात मां मोटो था या अचो था वापसि, फ़ज़्कुरुल्लाह, त अलाह जी यादगिरी कयो, अलाह जो ज़िक्र कयो, क ज़िक्रुकुम आबाकुम, जीअं तव्हां अबनि ॾाॾनि जो ज़िक्र कंदा। हे जेके असां बर्शियूं मल्हाईंदा आहियूं न इन्हनि जे नाले, ऐं उते जेके मके जा मुशरिक छा त वेंदा हुआ मुज़दलिफ़ा में, उते वेही वञी पंहिंजे वॾनि जी तारीफ़ूं कंदा अॻे इस्लाम खां अॻु में, त चए थो हाणे अलाह जो ज़िक्र कयो जीअं तव्हां पंहिंजे अबनि वॾनि जो हिते फंक्शन कंदा हो, उहो अशद ज़िक्र आहे, बल्कि इन खां बि वधीक अलाह जो ज़िक्र कयो। फमिनन्नास मई यकूल, हिकिड़ा माण्हू आहिनि दुआ घुरनि, रबना आतेना फि दुनिया वमा लहू फिल आख़िरत मिन खला, रुगो चवंदा अलाह साईं माल ॾे, अलाह साईं दौलत ॾे, अलाह साईं दौलत ॾे, त उहा आख़िरत में लाइ कुझु कोन्हे। ॿई घुरिजनि न चइजे, बल्कि व मिन हुम मई यकूल, पर के अहिड़ा चवनि था रबना आतेना फि दुनिया हसनतूं फिल आख़िरत हसनतूं, अलाह साईं हिन दुनिया में बि असांखे हसना ॾे, आख़िरत में वकिना अज़ाब नार, त इहे अलाह अज़ाब खां बचाए। अहिड़ा बि माण्हू आहिनि। मूंखे यादि आहे त हर में हिकिड़ो वेठो हुउसि, त को मुल्तान जो हिकिड़ो हुजे, हाणे रड़ करे पियो घुरे, या अलाह, हाणे ॿुधो इहो सच थो ॿुधायां, छाकाणि त मां रोज़े सां आहियां, चए पियो या अलाह मुझे 5 बसें ऐं 5 करोड़ की दरख़्वास्त है, या अलाह। हाणे छो त पंजाबियुनि खे वरी बसूं ॾाढियूं पसंदि आहिनि, छो त हिन जूं हलनि थियूं, ॾाढो था कमाइनि शायदि। चए थो या अलाह 5 बसें 5 करोड़, 5 बसें 5 करोड़ चाहिए। हाणे इहो आहे त तव्हांखे आख़िरत जो बि त घुरणो आहे, त अलाह छा थो चए। हज़रत नूह अलैहिस्सलाम जॾहिं ॿेड़ीअ तां लथी आहे ऐं पंहिंजो पाणी सुकी वियो आहे, लथो आहे न, त लहण साण ई पुट जो त अलाह खे चयो, अलाह साईं मुंहिंजो पुटु अहल बैत मां, इन खे तूं मोटाए ॾे। छो त हुन पुट खे चयो जॾहिं ॿेड़ी वेठा त चयईंसि त पुटु हली आहे वेह ॿेड़ीअ में, चई न बाबा न, मां कुझु कोन्हे, एॾो मींहुं कोन्हे को, मां पहाड़ ते चढ़ी थो वञा, हुते एतिरो कोन्ह थींदो, असां ॾिठो ई न आहे कॾहिं। त चएसि थो पीउ बाबा अॼु केरु कोन बचंदो, मां चवां थो मोटी आहे, त चवणु न वरितईंसि। अलाह जे नबीअ जो चवणु न वठणु ऐं सां ज़िद करणु इहो कुफ़ुर आहे। तंहिंजे करे इहो छोकिरो ॿुॾी वियो। हाणे ॿुॾी वियो त माना काफ़र थियो। त नूह अलैहिस्सलाम अलाह ताला लहण सां चए थो इन निबनी में न अहली, चईसीं मुंहिंजो अहल बैत में पुटु आहे, तूं गफ़ूर रहीम आहीं, माना मूंखे मोटाए ॾे। त छा थो अलाह साईं चएसि त इहो तुंहिंजो पुटु अहल बैत मां न आहे, इन्नहू अमलुन ग़ैर सालिह, अमल सही न आहिनि। माना अहल बैत जो शर्त आहे नेक हुजणु, सुनत ते रहणु, नेक अमल करणु, हराम न खाइणु, कूड़ न ॻाल्हाइणु, ज़ना न करणु, ऐं अवाम जी ख़िदमत करणु, ऐं पंहिंजो जेको सो हलाल धंधो अख़्तियार करणु। इहे शर्त आहिनि अहल बैत लाइ।
जे इहे शर्त न आहिनि, अमल सालिह न आहिनि, त नबीअ जो पुटु बि जहन्नम में हलियो वियो। नबीअ जो पुटु सॻो क़ुर जे मुताबिक़। त अलाह चयुसि न घुर। अलाह छा थो चएसि त जाहिल न थी, अहिड़ो सुवाल थो करी। नबीअ खे दड़को ॾिनई, जॾहिं तुंहिंजो केरु चवणु नथो वठे, तुंहिंजे अमल ते नथो हले, त इहो काफ़र आहे, तूं कीअं थो चईं त मां काफ़र खे बख़्शां? त उते डिॼी वियो, चए थो काल रबी इन आऊज़ बिक। नूह अलैहिस्सलाम थो चए अलाह साईं मां तोखां पनाह थो घुरां, अन असल क तोखां अहिड़ो को सुवालु कयां मां लई सली बि इल्मु जंहिंजी मूंखे ख़बर कान्हे का, व इला तग़फिरली, बसि हाणे अर्ज़ु आहे त जेकॾहिं मुंहिंजी माफ़ न कंदे, व तरह मुंहिंजे रहम न कंदे, अकुन मिनल ख़ासिरीन, मां त खसारे मां हलियो वेंदुसि। इहा ॻाल्हि आहे। जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हरम में काबतुल्लाह जो बिल्डिंग ठाहियईं पे, त छा पियो करे? वैज़ा यरफ़ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माइल, उनजो पुटु जॾहिं उनजा बुनियाद ठाहिनि पिया, त छा पिया चवनि? रब्बना तक़ब्बल मिन्ना, अलाह साईं हीअ असांजी एफर्ट क़बूल कर। तंहिंजे करे जॾहिं बि को नेक कमु कजे न, इन में ज़रूरु चइजे त रब्बना तक़ब्बल मिन्ना, अलाह साईं असांजा इहे अमल क़बूल कर। इन्नक अंत समीउन अलीम, बेशक तूं ॿुधी थो। असांखे ख़बर आहे त जॾहिं मां तोखे चवां वेठो, यू आर 100% श्योर आहियां त तूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी वेठो ऐं तूं ॼाणी थो। वाह 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 वाह, हिन त आयत मूंखे बि ॾियारे छॾियो आहे न। अचो त अलाह साईं जेको असीं ॻाल्हायूं था तूं ॿुधी वेठो, 100% तूं ॿुधी वेठो, असांजी दुआऊं ॿुधी वेठो। तंहिंजे करे अलाह साईं तूं रहम कर, करम कर। हे जेके प्रोग्राम कयूं था अलाह साईं माण्हुनि ताईं पहुचाए। मां दुआ थो कयां अलाह साईं हिन जे दिलनि ताईं ही पहुचाए। आऊं त हाणे मरी वेंदुसि, लेकिन ही जेके दर्स ऐं जेके यूट्यूब ते मुंहिंजा रिकॉर्ड आहिनि, इहे मां पंहिंजी त ॻाल्हि हिन में अलाह साईं मूं कान कया, मां त तुंहिंजी ॻाल्हि खे पेश कयो आहे। 100% तुंहिंजी ॻाल्हि, मां पंहिंजी हिन में का आइडिया ई कान विधी आहे। तुंहिंजी ॻाल्हि मूंखे रुॻो मौक़ो मिलियो आहे त मां तव्हां ताईं वञा थो, पहुचायां थो। त अलाह साईं मां दुआ घुरां थो त हीअ जेके प्रोग्राम आहिनि इहे क़यामत ताईं हलनि, माण्हू हिननि खे सम्झनि, हिननि खे ॿुधनि ऐं हिन शिरक जे निज़ाम खे ख़तमु कनि, ऐं इहे अलाह जे हिननि खे शौक़ु पैदा थिए त तुंहिंजे क़ुर खे माना सां पढ़नि ऐं हुन ते अमल करण जी तौफ़ीक़ था। अलाह साईं मूं त तव्हां खां इहा दुआ घुरियां। बाक़ी हाणे जेको वक़्तु मूंखे बचियलु आहे, ॾुखिया कम आहिनि, मां कंसल्टेंट आहियां, दुश्मन वधीक आहिनि, सभु जेके आहिनि राशी आहिनि उहो मूंसां दुश्मनी था कनि, उहो चाहिनि था त मां करप्शन कयां, जेको मां करे कोन थो सघां। बसि इन्हनि खां बि बचाईंदे तूं, तोखां ई दुआ घुरां थो बचाईंदे। मुंहिंजूं जाइज़ पेमेंटूं रोके था छॾनि त भॼी वञे, अलाह साईं इन्हनि खां बि तूं मूंखे बचाईंदे या रब्बुल आलमीन। बसि हिन छाकाणि त मां हिते हींअर ॾिठो आहे न त जेको जीअं ज़करिया अलैहिस्सलाम वियो हो घर अंदरि कमरे में, त ॾिठईं त बीबी मरियम वटि अहिड़ो फ्रूट हुयो, उते आहे ई कोन। अची किथां थो थिए? अची अलाह ॾिनो आहे। यकदमि डोड़ी महिराब में थो चए अलाह पुटु ॾे। हालांकि अलाए केतिरी झूर मिड़ो जे घर वारी सुंढ हुई, तॾहिं बि थो चए इन लाइ मां बि हींअर थो इहे दुआऊं घुरां त अलाह साईं तूं ॿुधी थो। तंहिंजे करे मूंखे हिकिड़ो एनकरेजमेंट थी आहे जो मूं तुंहिंजे आॾो दरख़्वास्त रखी आहे। ऐं चवे थो अलाह साईं त तव्हां चओ रब्बना वजअलना मुस्लिमीन लक, रब साईं असांखे तूं पंहिंजो मुस्लमान कर, तुंहिंजा तो ते असीं इस्लाम आणियूं। वमिन ज़ुरियतना, असांजे औलाद मां उम्मतन मुस्लिमतन लक, इहे बि तुंहिंजियूं मुस्लमान थियनि। व अरना मनासिकना, असांखे ज़िंदगी रहण जो तरीक़ो ॾस जेको हिन क़ुर में आहे। व तुब अलैना, भाई ग़लती थिए त उन लाइ माफ़ी ॾे। इन कंत तवाब रहीम, बेशक तूं तौबा क़बूल कंदड़ आहीं। उन खां पोइ जेको आहे सो हज़रत इब्राहिम पंहिंजे औलाद लाइ दुआ थो घुरे। छा थो चए? जॾहिं ठाहे छॾियईं न काबतुल्लाह शरीफ़, चए थो रब जलनी मुक़ीम सलात मिन ज़ुरियती, अलाह साईं त मुंहिंजा औलाद ऐं जेका उम्मत आहे हिन ते अची निमाज़ पढ़े। रबना व तक़ब्बल दुआ, अलाह साईं असांजी दुआ क़बूल कर। रबना अग़फिरली वल वालिदैया, मुंहिंजी बि मग़फ़िरत कर, मुंहिंजे माउ पीउ जी बि मग़फ़िरत कर। अचो असां बि घुरूं। रबना अग़फिरली, अलाह साईं मूंखे बि माफ़ु कर। वल वालिदैया, मुंहिंजे माउ पीउ खे माफ़ु कर। वलिल मोमिनीन, ऐं मोमिननि खे बि माफ़ु कर। योम यक़ूमुल हिसाब, जंहिंजी क़यामत थींदी। ऐं उन खां पोइ जेको आहे सो औलाद लाइ दुआ रब सेखारी आहे। चओ रब हबली मिन सालिहीन, अलाह मूंखे अहिड़ो औलाद ॾे जेको साले हुजे। तंहिंजे करे हिकिड़ी जाइ ते अचे थो न त जॾहिं ख़िज़र अलैहिस्सलाम ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम गॾु ॿेड़ीअ मां लथा त हिकिड़ो छोकिरो बीठो, त यकदमि ख़िज़र हुनखे क़तलु करे छॾियो। चईं त छो? चई हिन जो माउ पीउ नेक थिया आहिनि ऐं हीउ छोकिरो हिन माउ पीउ खे तंग करे हा या हुन सां ज़ुल्म करे हा, तॾहिं हिनखे मारियो अथऊं त अलाह हुनखे नेक औलाद ॾिए। तंहिंजे करे असां बि अलाह खे चऊं था त अहिड़ो औलाद जेको असां सां ज़ुल्म कंदो, जेको शिरक कंदो, जेको असांखे ज़िंदगी हराम कंदो, इन खे तूं वठी वठि पाण वटि। उन जाइ ते असांखे को नेक औलाद ॾिए, असांखे ॿिया दुआ घुरणु खपे।
वरी हज़रत आहे त रबना अलैक तवक्कलना, अलाह साईं असांजो भरोसो आहे तुंहिंजे मथां। व इलैक अनबना, ऐं असांखे तोॾे मोटिणो आहे। व इलैकल मसीर, मोटणु तोॾे आहे। रबना ला तजलना फितनतन लिल्लज़ीन कफ़रू, अलाह साईं असांखे काफ़रनि जे हथां आज़माइश में न विझजांइ, या असांजे मथां हमिलो कनि, या असांखे परेशान कनि, या असांजो दीन मटाइनि। वक़फ़िर लना रबना, अलाह साईं असांजी मग़फ़रत कजांइ। इनक अंतल अज़ीज़ुल हकीम, बेशक तूं सघारो आहीं ऐं तूं हिकमत वारो आहीं। रबी क़द आतईतनी मिनल मुल्क, हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम दुआ थो घुरे, चए थो अलाह साईं तो मूंखे हीअ बादशाही ॾिनी आहे। व अलम तनी मिन तावील अहादीस, ख़्वाबनि जी तइबीर सेखारी अथई। फातिर समावात वल अर्द, ज़मीन आसमान ऐं काइनात ऐं यूनिवर्स जो पैदा कंदड़ तूं आहीं। अंत वली फ़ी दुनिया वल आख़िरा, तूं ई असांजो भरजलो आहीं दुनिया ऐं आख़िरत में। तवफ़नी मुस्लिमन, ऐं मूंखे जॾहिं मरां त तुंहिंजे दीन ते, मज़हब ते, इस्लाम ते मरां। वल हिकनी बि सालिहीन, ऐं मरण खां पोइ नेकनि जे महफ़िल में शामिलु कजांइ। अलाह ताला खां असां बि इहा दुआ घुरूं। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे आख़िर ड्यूटी लॻी वई त हाणे तोखे वञिणो आहे ऐं फिरौन सां मिलियो वञी, हालांकि मूसा अलैहिस्सलाम त फिरौन जो खून करे आयो ऐं पुलिस जी ॻोल्हा में जेके आहिनि इहे वारंट निकितल आहिनि, त उन में वारंटनि में आहे त जिथे मिले पकिड़े चयोसि त क़तलु कयूंसि। उन्हीअ ॾे थो मोटाएसि त वञो हिन फिरौन खे वञी चओ ज़ुल्म थो करे। हाणे ॿुधायो त इहो केॾो वॾो आज़माइश आहे हिकु शख़्स लाइ। त पोइ छा थो चवे मूसा अलैहिस्सलाम, चए थो अलाह साईं काल रब इशरह ली सदरी, पोइ त हाणे मुंहिंजे दिलि खे तूं का इशरह ॾे त दिलि मुंहिंजी मज़बूत थिए। यसर ली अमरी, इहो ॾुखियो कमु मूंखे ॾिनो अथई, इन में मुंहिंजे लाइ आसानी कर। वहल उक़दत में लिसानी यफ़क़हू क़ौली, ऐं मुंहिंजी ज़बान खोल त जेका मां हुन सां ॻाल्हि कयां उहा हुनखे सम्झ में अचे। जी, तंहिंजे कर आख़िर में हीअ हिकिड़ी दुआ करे ऐं ख़तमु थो कयां। पोइ अॻिते ॿियूं बि दुआऊं आहिनि इनशाला। चऊं था काल रबी, ए असांजा रब साईं, इनी ज़लम त नफ़्सी, मां पंहिंजे पाण ते ज़ुल्म कया, न मूं निमाज़ूं सही पढ़ियूं, न मां खां रोज़ा सही था थियनि। अलाह साईं मां मामलात में मां जेको सो खुटल आहियां। फ़ग़फ़िर ली, असांखे मग़फ़िरत कर। हाणे इहा दुआ हज़रत मूसा थो घुरे। फ़ग़फ़र अलाह ताला उनजी दुआ क़बूल करे छॾे, असांजी बि कंदो न, असां बि घुरूं था। इन्नहु हुवल गफ़ूर रहीम, बेशक अलाह ताला गफ़ूर रहीम आहे। हाणे असांजो प्रोग्राम पूरो थियो, वरी अलाह चाहियो त सुभाणे वरी हाज़िर थींदासीं। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।